दादा वेलकम। जय झूलेलाल। हीअ प्रार्थना आहे श्री परसुराम ज़िया जिन जी, तमाम नंढी ऐं सुहिणी प्रार्थना आहे। मूंखे आहे तुंहिंजो आधार प्रभु, मूंखे आहे तुंहिंजो आधार प्रभु, कज महर पंहिंजी हर वार प्रभु, कज महर पंहिंजी हर वार। भलाई सभिनी जी ॼाणा फर्ज़ पंहिंजो, भलाई सभिनी जी ॼाणा फर्ज़ पंहिंजो, हले हर हमेशा मिले हर हमेशा, इहो दान मुंहिंजो, इहो दान मुंहिंजो। मूंखे आहे तुंहिंजो आधार प्रभु, कज महर पंहिंजी हर वार प्रभु, हर वार प्रभु। सदा नाम तुंहिंजो दिल सां धियायां, ॾेदात अहिड़ी न तोखे भुलायां। सदा नाम तुंहिंजो दिल सां धियायां, ॾेदात अहिड़ी न तोखे भुलायां, न तोखे भुलायां। मूंखे आहे तुंहिंजो आधार प्रभु, कज महर पंहिंजी हर वार प्रभु, हर वार प्रभु। आया शरण तो कज दास पंहिंजो, आया शरण तो कज दास पंहिंजो, सदा मूं भुलियल खे ॾे ज्ञान पंहिंजो, ॾे ज्ञान पंहिंजो। मूंखे आहे तुंहिंजो आधार प्रभु, कज महर पंहिंजी हर वार प्रभु, हर वार प्रभु। यह प्रार्थना श्री परसुराम ज़िया जिन जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा। अच्छा, हाणे तव्हां शुरू करियो। तंहिंखां पहिरीं मां ही जेको असांजो डॉक्यूमेंट हो जंहिं ते असां अॼु बेस कयो आहे पंहिंजो एक्सरसाइज़, उहो मां शेयर थो करियां। I'm just opening the document. एक मिनट ॾिजो। तव्हांखे मुंहिंजी स्क्रीन ॾिसण अचे पई? हा। अच्छा दादा, इहो ई डॉक्यूमेंट आहे, राइट? ठीकु आहे। हा। अच्छा, हाणे तव्हां ओवर टू यू। तव्हांखे जहिड़े हिसाब सां जीअं अॻियां जेको आहे सो हिनखे वधाइणो आहे, महिरबानी करे वधायो। हिन में पहिरीं अखर ॾिनल आहिनि 10 लफ़्ज़ ॾिनल आहिनि अंग्रेजीअ जा, जिन जी असांखे माना सिंधीअ में करणी आहे ऐं उन ते हिकु जुमिलो ॿुधाइणो आहे। पहिरियों जेको लफ़्ज़ आहे उहो आहे अफ्रेड। अफ्रेड माना डिॼणु, भउ लॻणु। इनखे जुमिले में कमु आणण जे लाइ, जंगल में शींहं खे साम्हूं ॾिसी हू डिॼी वियो। डिॼणु अफ्रेड, शींहं खे ॾिसी करे हू डिॼी वियो। हाणे डिॼणु क्रियापद आहे, फ़इल आहे, ऐं उहो डिॼी वियो उन जो रूप आहे इहो फ़इल जो। ॿियो आहे आफ्टर। आफ्टर याने पुठियां, पोइ, खां पोइ या सिर्फ़ पोइ। मतलब त पोइ, खां पोइ, पुठियां, इन जो मतलब अहिड़े नमूने हूंदो आहे। का बि ॻाल्हि कंहिंजे पुठियां हुजे त उहा उनखे चइबो आहे आफ्टर। हाणे जीअं राति जो मानीअ खां पोइ राग जो प्रोग्राम रखियल आहे, हिन प्रोग्राम खां पोइ आख़िर में पल्लव जो
प्रोग्राम रखियल आहे, पलव रखियल आहे, खां पोइ या पोइ, इनखे चइबो आफ्टर। टियों आहे आफ्टरनून। सभिनी ख़बर आहे आफ्टरनून माना मंझंदि, पोयारी। हक़ीक़त में इहो अखर सिंध में कमु ईंदो हुयो, हींअर कमु कोन ईंदो आहे। असां चवंदा आहियूं या मंझंदि या ॿिपहरी। हिंदीअ में चइबो आहे दुपहर, सिंधीअ में चइबो आहे ॿिपहरी। घणा माण्हू मंझंदि जो आराम कंदा आहिनि। इहा आलम आश्कार ॻाल्हि आहे, सभिनी ख़बर आहे त मंझंदि जे वक़्तु हर को माण्हू लॻभॻि आराम कंदो आहे, मंझंदि। चोथों जेको लफ़्ज़ आहे उहो आहे आफ्टरवर्ड्स। हाणे आफ्टर ऐं आफ्टरवर्ड्स ॿिन्ही में ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। आफ्टर माना पोयां, पोइतां, ऐं हे आफ्टरवर्ड्स माना कंहिं बि ॻाल्हि खां पोइ, कंहिं बि प्रोग्राम खां पोइ, पोइ खां पोइ, तरसी करे, अहिड़े नमूने जो अर्थ आहे। ॿिन्ही जो मतिलबु लॻभॻि साॻियो आहे। पहिरीं कमु करे ॾेखार, पोइ मां तोखे पैसा ॾींदुसि, उन खां पोइ या पोइ, आफ्टरवर्ड्स। उन खां पोइ आहे पंजो अगेन। अगेन इन जो मतिलबु आहे ॿीहर, वरी, मोटी करे, यानी ॿियो दफ़ो, अहिड़े नमूने अगेन। कंहिं महिल चवंदा आहिनि अगेन एंड अगेन, वरी वरी, ॿीहर, वरी वरी, अहिड़े नमूने। हिन ॿार खे ॿीहर मारियो या वरी मारियो, ॿीहर, वरी, मोटी करे, अहिड़े नमूने। इन खां पोइ शओं लफ़्ज़ आहे अगेंस्ट। हाणे अगेंस्ट जो मतिलबु आहे जे ख़िलाफ़ या बरख़िलाफ़, आम्हूं साम्हूं। जॾहिं के ॿ अलॻि अलॻि शयूं या ॿ माण्हू या ॿ फ़ौजूं छो न हुजनि, उहे जॾहिं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीहनि त बि चइबो आहे अगेंस्ट। वीचारनि जी ख़िलाफ़त बि थी, उनखे बि अगेंस्ट चई सघिजे थो पियो। हाणे जुमिलो, ज़ाल पंहिंजे पतीअ ख़िलाफ़ ॻाल्हायो। हाणे ख़िलाफ़ हुजे, बरख़िलाफ़ हुजे, चई सघिजे थो पियो। सतों आहे एज। हाणे अक्सर करे हाणे एज जा ॿ मतिलब कढंदा आहियूं असां। हिक एज माना उमिरि, आयु, उमिरि, ऐं ॿियो एज यानी ज़मानो। टुडेस एज माना अॼु जो ज़मानो, अॼु जी हालात, उनखे चइबो आहे एज। त जब ज़मानो या उमिरि, वॾी उमिरि वारो थियणु, इनखे चइबो आहे एज। अॼु जे ज़माने में रेडियो कमु कोन ईंदो आहे। हाणे अॼु जे ज़माने में यानी अॼु जे वक़्त में, त इनखे इहो अखर बि साॻे नमूने कमु आणे सघिजे थो, भई अॼु जे ज़माने में, अॼु जे वक़्तु। ऐं अठों आहे एज्ड। एज्ड माना वॾी उमिरि वारो, पोड़ो, ॿुढो, ॿुढड़ो, बुज़ुर्ग, झूर। अहिड़े नमूने केतिरा ई अखर आहिनि जेके वॾी उमिरि वारनि जे लाइ कमु ईंदा आहिनि। एज्ड यानी वॾी उमिरि वारा, उमिरि वॾी थियणु। हर कंहिंखे हिकु न हिकु ॾींहुं ॿुढो थियणो आहे। हर कंहिंजी जीअं जीअं उमिरि वधंदी त उनखे ॿुढड़ो थियणो ई आहे, ॿुढो थियणो ई आहे। नाउ आहे एग्रेवेट, यानी ॿिए खे सताइण, रंजाइण या वधाइण। कंहिं ॻाल्हि खे वधाइण, उन लाइ बि इहो ई अखर कमु ईंदो आहे। न त हक़ीक़त में सताइण, रंजाइण, ॾुखाइण, इन जे लाइ इहो अखर कमु ईंदो आहे। ग़रीबनि खे कॾहिं बि न रंजाइजे, ग़रीबनि खे कॾहिं बि न सताइजे। इहे तमामु कमु ईंदड़ जेके आहिनि आम जुमिला आहिनि। ऐं आख़िरी ॾहों आहे एड। उनजो मतिलबु आहे मदद, सहारो, सहायता, वाहर। सिंधीअ में
जेको अखर आहे उहा वाहर यानी मदद, इमदाद। हमेशह ग़रीबनि जी सहायता करणु खपे, ग़रीबनि खे मदद करणु खपे। त इहो असां जुमिले में कमु आणे सघूं था। इन खां पोइ पहाका खणूं या अॻोपो सिंधीअ जा अखर खणूं, लफ़्ज़ खणूं? दादा मुंहिंजो ख़्यालु आहे लफ़्ज़ पहिरीं खणी वठूं त सुठो। ठीकु आहे। त हिते असांखे 6 लफ़्ज़ ॾिनल आहिनि जेके अक्सर करे असां सिंधीअ में इस्तेमालु कंदा आहियूं। उन्हनि जो मतिलबु पुछियो वियो आहे या उहो उनजो मतिलबु ऐं माना ॿुधाए करे जुमिले में कमु आणो आहे असांखे। त पहिरियों आहे मुर्क। मुर्क यानी मुश्क। हाणे खिल ऐं मुश्क में इहो फ़र्क़ु आहे, खिल माण्हू ॾंद कढी बि खिलंदो आहे, पर मुश्क जेका उहा चपनि जे अंदरि हूंदी आहे, मुंहं ते मुश्क हूंदी आहे, उहा सिर्फ़ु ज़ाहिर थींदी आहे, आवाज़ न हूंदो आहे। खिल में आवाज़ बि हूंदो आहे। हल्की खिल ऐं वॾी खिल में फ़र्क़ु आहे। त इहा मुश्क माना मुर्क। मुर्क जिन जे मुंहं ते से सभु सभागा। जंहिं माण्हूअ जे मुंहं ते मुर्क हुजे उन जहिड़ो सभागो इंसान ॿियो कोई न हूंदो। ॿियो लफ़्ज़ आहे मयार। मयार माना हिक क़िस्म जो इल्ज़ाम, ॾोरापो। जेकॾहिं कंहिं प्रोग्राम ते माण्हू न वञे, कंहिंजे कम करण जे लाइ न वञे, त उनखे मोट में ॾोरापो मिलंदो आहे। उन ॾोरापे खे चइबो आहे मयार। शादीअ या ग़मीअ ते न वञिजे त पोइ हमेशह मयार मिलंदी आहे। ॾोरापो मिलंदो आहे। हाज़ुर हिकु मूंखे डाउट हो, मूंखे थोरो मयार जेका आहे उनखे हिकिड़ो जवाबदारी बि चई सघिजे थो, भई तव्हां ते मयार कोन्हे? न, तव्हांजे लाइ कोई असांखे ॾोरापो कोन्हे को, तव्हांखे ॾोरापो न ॾींदासीं। हाणे वॾी उमिरि वारा जेकॾहिं उथी बीह करे राम राम न कनि ऐं वेठे ई राम राम कनि या ओतिरो सन्मान न कनि त उन्हनि जे मथां काई मयार कान्हे का, माना उनखे असां ॾोरापो न ॾींदासीं। पर जेकॾहिं जवान माण्हू हुजे ऐं कमु न करे त पोइ असां उनखे ॾोरापो ॾींदासीं त तूं जवान थी करे कमु न कयो आहे। उहा जवाबदारी अलॻि आहे ऐं हीअ मयार माना हिक क़िस्म जो हल्को इल्ज़ाम या ॾोरापो। साईं छा हेॾो तव्हांखे मां हेॾी वेनती कईमांव पर तव्हां मुंहिंजो कमु न कयो, इहा तव्हांजे मथां मयार आहे। हा, टियों आहे ॿीहर। ॿीहर माना ॿियों दफ़ो, वरी। ॿियों दफ़ो या वरी या ॿ दफ़ा। ॿीहर ॿीहर प्रसाद न वठणु खपे। असीं वठंदा हुआसीं साईं, नंढे हूंदे वठंदा हुआसीं। नंढपण में हिकु दफ़ो प्रसाद वठी करे वरी ॿीहर वञी लाइन में बीहंदा हुआसीं, ॿियो बि प्रसाद मिले। हिक ॿिए जी शर्ट मटाए करे वरी वञी बीहंदा हुआसीं। बिल्कुलु सही आहे ॻाल्हि साईं। रस्ते ते विञायल शइ ॿीहर मुश्किल सां मिलंदी आहे। ॿीहर मुश्किल सां मिलंदी आहे। चौथों लफ़्ज़ आहे ॿहिकां, ॿहिकण, चिमकण, यानी जंहिंजी सूंहं निखरी अचे, सुहिणो थी पए, उनखे चइबो आहे ॿहिकण यानी ॿहिकां। जॾहिं महल जे मथां रोशनी कई वई त हू ॿहकण लॻो। रोशनीअ सबबु महल, महलात या घर, दुकान उहो ॿहकण लॻो। पंजो आहे धारिया। धारिया माना परावा। जिन खे असां न सुञाणूं उहे सभु धारिया, अणसुञातल माण्हू धारिया, परावा। धारिया माण्हू मदद केतिरी करे केतिरी कंदा, पंहिंजा वरी बि बार बार, पर धारिया केतिरो ॾेई केतिरो ॾींदा, केतिरी मदद करे केतिरी कंदा।
ऐं शौं आहे सेवण न सेवण आहे पर सेंवर ईअं अखर आहे। असां अक्सर करे इहो अखर वापरंदा आहियूं। हा दादा, इहा पाणी मुंहिंजी जो वाहिपो ग़लती हूंदो आहे। जी। हा हा काई ॻाल्हि हा त जंहिं हंध ते पाणीअ जो वाहिपो हुजे पर उनजी साफ़ सफ़ाई चङी तरह न कई वञे त उते सेंवर ॼमी वेंदो आहे, ख़ासि करे बाथरूम में या जिते बर्तन वग़ैरह साफ़ कबा आहिनि अहिड़नि हंधनि ते। ऐं ॿियो जेको पाणी रुकिजी वेंदो आहे किथे ऐं उन में सावल अची वेंदी आहे त उनखे बि सेंवर या सावल ईअं चइबो आहे। हा दादा, हाणे हिकिड़े मिंट जी मोहलत ॾिजो। मूंखे हा साईं। सभिनी खे रिक्वेस्ट करणी आहे, सभिनि खे अर्ज़ु करिणो आहे, जे कंहिंखे कुझु पुछिणो आहे या कुझु वधीक क्लैरिफिकेशन खपे त भले दादा खां पुछो, त उन खां पोइ असीं वरी पहाक ते वञूं। हा ठीकु आहे हले। तव्हां मां कंहिंखे जी हुजे त जय झूलेलाल। जी जय झूलेलाल। जय मां झूलेलाल। साक्षी जय लखवानी छत्तीसगढ़ मां। ए जेको मथियां वारा हुया जेके अगेंस्ट एजेड मैंने जेको 9 ऐं 10 हुयो उहो शायदि मां ठीक सां ॿुधी न पायमि। हिन जो छा मतिलबु हुयो 9th ऐं 10th जो? 9th आहे एग्रेवेट हाँ। यानी ॿिए खे सताइण या रंजाइण। अच्छा। हा डू नॉट ऐं 10? एग्रेवेट द पुअर्स। हाँ ग़रीबनि हाँ खे कॾहिं बि सताइण न खपे, ग़रीबनि खे कॾहिं बि रंजाइण न खपे, पर उन्हनि जी सहायता करणु खपे, मदद करणु खपे। एड माना मदद, सहायता, कुझु न कुझु ॾियणु, एड। जी ठीकु आहे ओके। हाँ बाक़ी त सभु मूंखे सम्झ में अची वियो आहे। ठीकु आहे ठीकु आहे। ॿिए कंहिंखे बि काई अड़चन हुजे, काई तकलीफ़ हुजे या कुझु पुछणो हुजे बिलाशक पुछी सघो था। ठीकु आहे दादा, हाणे पहाक ते अचो। हा हाणे हिते 9 पहाका नल आहिनि, जिन मां पहिरियों आहे सुख जो साल नंढो दुख जी घड़ी बि वॾी। जेकॾहिं सुख में साल बि गुज़री वञे त ख़बर ई कोन पवंदी, पर दुख जी हिकु घड़ी बि वरनि वांगुरु साल वांगुरु लॻंदी आहे। माना जेको सुख आहे उहो असां महसूस कंदा आहियूं ऐं वक़्तु कीअं गुज़रंदो आहे इहा ख़बर न पवंदी आहे, पर जॾहिं कोई दुख ईंदो आहे त उहो दुख थोरो वक़्तु बि असांखे तमामु वॾो लॻंदो आहे। ॿियो जेके पहाका हूंदा आहिनि उहे सम्झाइबा आहिनि, उन्हनि खे ज़रूरी कान्हे त जुमिले में कमु आणजनि, जेकॾहिं इस्तिलाह हुजनि त पोइ उन्हनि खे जुमिले में कमु आणबो आहे। बाक़ी पहाका जेके आहिनि उहे सम्झाइबा आहिनि, सम्झ में अची वेंदा तव्हांखे। ॿियो आहे सुम्हियल शींहं खे उथारणु, सुम्हियल शींहं खे जाॻाइणु माना ताक़तवर सां बिना मतलब खौंस करणु। हिते शायदि ॿियो अखर लिखियल आहे, खेस लिखियो आहे साईं। हे खौंस बिल्कुलु सही अखर आहे। ॿिए सां कॾहिं बि खौंसजे न जी। हा याने अजायो मुसीबत खे सॾ करणु। हिंदीअ में चवणी आहे न आ बैल मुझे मार, उन वांगुरु मुसीबत खे जेको सॾ करे, दुख खे सॾु करे, उन जे लाइ इहो पहाको कमु ईंदो आहे त सुम्हियल शींहं खे न जाॻाए न त हणंदी चंबा। कंहिं ताक़तवर कंहिं माण्हूअ खे बिना कंहिं कारण जे कुझु बि न चइजे, छेड़जे न, खौंस न कजे। टियों आहे सुरमो हर को पाए पाए पर अख अख जो फेर। सुरमो सभु को पाईंदो आहे पर हर कंहिं अख जो अलॻि अलॻि नमूनो हूंदो आहे। कंहिं माण्हूअ खे सुरमो जेको आहे उहो 4 चंड लॻाए छॾींदो आहे, उहो इंसान सुहिणो ॾिसण में ईंदो आहे ऐं को माण्हू सुरमे पाइण सां बदसूरत लॻंदो आहे। कपिड़ा साॻिया ई आहिनि पर हिकु पाईंदो आहे त ठाहूको नौजवान लॻंदो आहे ऐं ॿियो पाईंदो आहे त ॼण त बुढ़ड़ो लॻंदो आहे या अलॻि लॻंदो आहे। मतिलबु त का बि शइ, का बि ॻाल्हि
कोई बि कमु हिकु माण्हू जेकॾहिं कंदो आहे त उहो वणंदड़ ठहिकंदड़ हूंदो आहे ऐं ॿियो जेको करे करे त उहो साॻिए नमूने न करे सघंदो आहे, उहो अलॻि लॻंदो आहे। तॾहिं इहो पाको कमु हूंदो आहे त सुरमो सरको पाए पाए पर अक अक जो फेर। चोथों, सुञे खे सीट बि घणी, यानी जिन वटि तमामु थोरो आहे ऐं वधीक हुअण जो ॾेखाव करे या घटि पैसे वारो को माण्हू आकड़ ॾेखारे त उन लाइ इहो पाको कमु ईंदो आहे त सुञे खे सीट बि घणी। अथसि कुझु कोन, सुञो आहे पर उनखे सीट माना आकड़ आहे, घमंड थो ॾेखारे त पाण जेकॾहिं ग़रीब आहे ऐं ॾेखाव वॾो करे त उन लाइ इहो पाको कमु ईंदो आहे। पंजो आहे सूरत खां सीरत भली। सूरत माना शिकिल, इंसान जी सूंहं, चेहरे जी सूंहं, ऐं सीरत माना इखलाक, चरित्र। त हमेशह चरित्र जेको आहे इंसान जे शिकिल खां वधीक हूंदो आहे, गुण जेके आहिनि उहे इंसान जे सूंहं खां वधीक हूंदा आहिनि। सुठी शिकिल जे भेट में सुठा लक्षण वधीक फ़ाइदे वारा थींदा आहिनि ऐं सुहिणी शिकिल खां गुणवान माण्हू, गुणनि वारो या गुण वधीक बहितर थींदा आहिनि। ऐं शऊं आहे सुती ॿिली कुआ कीन मारे। ॿिली जेकॾहिं सुम्ही पवंदी त उहा कुआ मारे न सघंदी। माना जेको माण्हू महिनत न कंदो उनखे कोई फल मिलण वारो कोन्हे। कमु छॾे करे जेको अजायो वेहंदो उनखे का बि प्राप्ति न थींदी। जॾहिं अहिड़ो माण्हू कोई कमु कंदो आहे यानी बिना कम जे वेही रहंदो आहे त उन लाइ इहो चइबो आहे त सुती ॿिली कुआ न मारे सघंदी आहे। इन खां पोइ आहे सतों, सुई पाण ई सॻे खे चोरींदी। माना जेकॾहिं असां सुई कपिड़े में विझंदासीं, जीअं छिकींदासीं त सॻो पंहिंजो पाण अॻिते वधंदो ईंदो। मतिलबु कोई बि कमु शुरू करियो था अॻिते उहो पंहिंजो पाण कमु थींदो वेंदो ऐं कमु रास थींदो। ॻाल्हि चोरबी आहे त उहा पंहिंजो पाण अॻिते वधंदी आहे। उनजे लाइ इहो मिसाल आहे त सुई जेका आहे उहा कपिड़े में अॻिते पंहिंजो पाण सॻो वधंदो वेंदो आहे। अठों, बंदे जे मन में हिकिड़ी, साईं जे मन में ॿी। इंसान सोचींदो हिकिड़ो आहे पर थींदो ॿियो आहे। यानी इंसान चाहींदो आहे त मुंहिंजे मन मूजिबि कोई कमु थिए पर परमात्मा बंदे जे मन जी न कंदो आहे। उन जे मन में जेका हुजे ऐं जेका बंदे जे लाइ सुठी हुजे उहा ई कंदो आहे। यानी मालिक जेको कंदो आहे उहो उन में असांजो भलो समायल आहे। हाणे आख़िरी आहे आया मीर भगा पीर। हाणे मीर यानी लड़ाकू माण्हू, बहादुर माण्हू, ऐं पीर माना जेके ॿियनि खे सिर्फ़ु सिखियाऊं ॾियनि, ॻाल्हियूं कनि, सम्झाइनि उहे। माना जोरावर जे अॻियां अकुल जी ॻाल्हि जो कोई बि फ़ाइदो थियण वारो नाहे। तालिबान अची विया आहिनि अफगानिस्तान में त सभु माण्हू भॼी विया आहिनि। छो? छाकाणि त उहे ताक़त वारा आहिनि। उन जे अॻियां असां कहिड़ियूं बि ज्ञान जूं ॻाल्हियूं कंदासीं उन्हनि खे सम्झ में न ईंदियूं। बहादुर जे अॻियां सियाणप न हलंदी आहे। त बहादुर जे अॻियां सियाणप न हलंदी आहे ऐं जेकॾहिं उहो बहादुर इंसान अलॻि इंसान आहे, मथो फिरियल आहे उनजो, त बिलाशक तकिड़ो भॼी करे पार थिए। जी दादा, वॾी महिरबानी। मुंहिंजो सुवाल हिते 8 पहाके में उन जो जेको सेकंड सेंटेंस आहे त उन में मूं 2 अखर हिकिड़ा हाईलाइट कया आहिनि, जेको आहे कुझु ऐं कुझु। 2 अखर आहिनि। हाणे इंसान सोचे कुझु, उहो मूंखे लॻे थो सही कोन्हे, ग़लति आहे। कुझु हा, ऐं त ही 2 अखर अलॻि अलॻि आहिनि या हिकु जहिड़ा ई हुअण खपनि? एक्चुअली कुझु ऐं कुझु ॿिन्ही में कोई फ़र्क़ु वॾो कोन्हे को। अच्छा, कुझु तव्हीं करियो, कुझु असीं कयूं। कुझु ऐं कुझु त असां झ अखर कमाईंदा आहियूं। कुझु
कुछ अच्छा मां तव्हांखे ॿुधायां, कुछ तव्हां ॿुधायो। त छ जे जॻह ते जी हिंदीअ में कुछ हूंदो आहे, कुछ आप कहिए कुछ हम कहेंगे, पर सिंधीअ में उहो कुछ थींदो आहे। कुछ बराबर सही है। थैंक कुछ यू थैंक यू। हा। त दादा जीअं असां मतिलबु चवंदा आहियूं जीअं कुझु जेको तव्हां हाणे एग्जाम्पल ॾिनो कि कुझु तव्हां चओ कुझु असां चऊं ऐं ईअं, लेकिन अगरि हिन ई खे कुझु खे असां हिन में नथा चई सघूं कि तव्हांखे कुझु खपे छा, त हिन में असां कुझु चवंदासीं न? न हिन में कुछ कुझु अखर तव्हांखे कुछ खपे, सिंधीअ में कुछ अखर आहे। हिंदी वारो अखर कुछ आहे, उहो कुछ असां वापराईंदा आहियूं, इस्तेमालु कंदा आहियूं, पर हक़ीक़त में सही लफ़्ज़ आहे कुछ, जे झिरकी असां। अच्छा। ऐं दादा जीअं कि असां जीअं चवंदा आहियूं न ता, जीअं ॿार नानी जे घर वञनि था कि ॿार नानी जे घर वञनि था, त ता ईंदो कि था ईंदो? न, ता जेका आहे उहो ग़लति आहे। उनखे माना हाणे ॾिसो, तव्हां ही सिंधी आ न आहे, आ अखर जेको आहे उहो कठ ॿोली आहे। कठ ॿोली माना के माण्हू माना असां में पछाड़ी वारो जेको लफ़्ज़ आहे अधु खाई वेंदा आहिनि, त उन में यादि हा, त उहा आ न हमेशह लिखबो आहे, ऐं ता न था। ही कमु कनि था न कमु कनि था। अच्छा सही जेको आहे उहो था आहे। ता असां के कमाईंदा आहिनि, ख़ासि करे जेके माण्हू पछाड़ीअ में लफ़्ज़ कटींदा वेंदा आहिनि, घटि चवंदा आहिनि, त उहे के कमाईंदा आहिनि, पर हक़ीक़त में उहो ग़लति आहे। उनखे कठ ॿोली चइबो आहे, कटियल ॿोली। जी साक्षी तव्हांखे यादि हूंदो, असां सां गॾु असांजे चंदवानी साहिब आहिनि, उन्हनि पहिरियनि लेक्चर्स में जेको डायलेक्ट्स में डायलेक्ट्स में इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से एक्सप्लेन कयूं आहिनि। हा जी जी उपॿोली बिल्कुलु उपॿोलीअ में जी जी साईं। हाणे कंहिंखे ॿियो को सुवाल हुजे त भले दादा खां पुछो, न त असीं जेको आहे सो चंदवानी साहिब खे इनवाइट करियूं त पंहिंजो जेको आहे सो सिंधी ॿोलीअ जी शाहूकारी अॼु जो जेको असांजो उनवान आहे, टॉपिक आहे, उन ते वधीक ॿुधाइनि असांखे। सो let me close this screen, stop share. हिकिड़ो मिंट महेश जी, हे जेको लास्ट हुयो आया मीर भॻा पीर, त मीर में मतलब हिकिड़ो मीर जो मतलब पागल ताकतवर ॿुधायो कि छा ॿुधायो? मीर माना ताकत वारा माना ताकत वारे इंसान जे अॻियां सियाणप न हलंदी आहे। जेके पीर आहिनि उहे हमेशह सम्झाईंदा आहिनि, सम्झाणी ॾींदा आहिनि, त उहे सम्झाइण सियाणप जो कमु त मीरनि जे अॻियां न हलंदो आहे। उहे बि ख़ासि कर जंहिंजो दिमाग़ फिरियल हुजे, ईअं टाइप जो न? मां सिर्फ़ु वो तालिबान जे बारे में ॿुधायो, भाई तालिबान जहिड़नि माण्हुनि जे अॻियां असांजी सियाणप न हलंदी। जी जीअं असीं चवंदा आहियूं न, भैंस के आगे बीन बजाना, माना भाई बेवकूफ़ टाइप जो अहिड़ो हुजे जंहिंखे। जी दादा चांदवानी साहब प्रोफेसर। मां सिर्फ़ इन डिस्कशन ते थोड़ी समझाणी ॾियण थो चाहियां। हाज़िर आया मीर भॻा पीर, एक्चुअली मीर हिकिड़ी क़ौम आहे जंहिं सिंध ते राज कयो कुझु। उहे जॾहिं आया हुआ त उहे पीर भॻा, पीर माना पीर फ़कीर। एक्चुअली इन पहाके जी हिस्टोरिकल मीनिंग ई आहे, इहो हिस्ट्रीअ सां थो वास्तो, इतिहास सां वास्तो। ऐं ॿियो असांजी भेण हिकिड़ो सुवाल हिन खां कयो जेको पिए त जेके लफ़्ज़ चई था खे ता ऐं इहो लफ़्ज़ सुसाइण जी आदत जेका मूं ॿुधाई हुई, हिन में ॿोली बिगड़ी, इहे एक्चुअली इहो बिगाड़ो आहे ॿोलीअ जो, हक़ीक़त इहा आहे। मां हिन चैप्टर ते पोइ अञा ॻाल्हाईंदुसि त तव्हांखे हुन में अची वेंदो सम्झ में त भई असांजा लफ़्ज़ या असांजी ॿोली कीअं बिगड़ंदी आहे, इहो बिगाड़ो आहे। जी जी दादा चांदवानी साहब, ना हाणे भले तव्हां पंहिंजो जेको अॼु जो असांजो आहे टॉपिक आहे उन ते शुरू करियो, महिरबानी करे। जी जी ठीकु आहे, जय झूलेलाल। जी
सब ॼणा पाण खे म्यूट कजो प्लीज़। हाणे अॼु जो असांजो टॉपिक जेको आहे उनजो उनवान यानी टाइटल आहे सिंधी ॿोलीअ जी शाहूकारी। हाणे सिंधी हिकु शाहूकार ऐं वसी ॿोली आहे। वसी जो मतिलबु आहे वास्ट। हाणे इहो रायो जे असां था चऊं त हिन जा प्रूफ्स हुजणु खपनि। शाहूकार आहे वसी आहे, कीअं वसी आहे, कीअं शाहूकार। हाणे हिन ॻाल्हि में को बि शक न आहे। सिंधी हिकु झूनी वसी ऐं आर्य ॿोली आहे। हाणे आर्य जी माना ई आहे सभ्य, सुधरियल। आर्य क़ौम जेका हुई उहा हुई सुधरियल क़ौम, ऐं उन तां असांजी इहा ॿोली सिंध खां शुरू थी आहे। मोहन जे दड़े खां अॻु खां जी ॻाल्हि आहे, या मतिलबु उन वक़्त जी ॻाल्हि आहे। आर्य सिंध में मोहन जे दड़े में आयल हुआ, उहा सिंधु सभ्यता उन्हनि आर्यनि जी, त इहो लफ़्ज़ हुन में इस्तेमालु थिए थो त आर्य भाषा आहे। ॿी ॻाल्हि दिलचस्पु इहा ई आहे, उनजी शाहूकारी ऐं उनजी वसीअ जेको वसीअपणो आहे उन ते ॻाल्हायूं। उन खां अॻु पहिरीं इन ॻाल्हि ते रोशनी विझूं त यूरोपी विद्वान जिन असांखे ॿुधायो आहे ऐं जिन असांजे सिंधीअ जो ग्रामर लिखियो आहे, जर्मनीअ जो हिकिड़ो आलिम आहे डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प। उन जेको असांजो सिंधीअ जो ग्रामर लिखियो ऐं सिंधीअ जो ग्रामर ठाहियो त उनजी उन वक़्तु ॾाढी साराह थी। ऐं उन में उन किताब जे मुहाग में सिंधीअ जी साराह में हुन चयो हुयो त सिंधी इज़ अ प्योर संस्कृतिकल लैंग्वेज more free from foreign elements than any other of the North Indian vernaculars. हाणे इहो अर्नेस्ट ट्रम्प चयो आहे उन ज़माने। असांजो संस्कृत सां नातो त आहे ई आहे, पर अॻिते हली करे उन ट्रम्प वरी ॿियूं बि के ॻाल्हियूं चयूं आहिनि जंहिंमें असांजे ॿोलीअ जो जेको लाड़ो आहे, या माना जे असांजो ॿोलीअ जी जेका पैदाश आहे, हक़ीक़त इहा आहे सभु जेके ॿोलियूं पैदा थियूं आहिनि असांजी ॿियूं बि हिंदुस्तान जूं पर्टिकुलरली, शुरूआति पालीअ सां थी आहे। पाली पहिरीं हूंदी हुई भाषा। उन पालीअ मां पोइ प्राकृत यानी बदिली थी, यानी 100 साल 1000 साल लॻंदा आहिनि हिन प्रोसेस। उन प्राकृत खां पोइ वरी असांजी इहा ई भाषा अपभ्रंश थी। अपभ्रंश लफ़्ज़ जी माना इहा आहे बिगड़ियल। ऐं उन खां पोइ अञा बिगड़ंदे बिगड़ंदे उन खां पोइ थी वई विराचड अपभ्रंश, यानी तमामु घणी बिगड़ियल। पर पोइ बि इन सभु बिगड़ियल हुजण जे बावजूद बि सिंधी ॿोलीअ जो नातो उन प्राकृत सां पालीअ सां आहे, छो त उन जा के निशान असांखे अॼु ॾींहं ताईं उन पालीअ जा प्राकृत जा अपभ्रंश जा असांखे हुन में मिलनि था। हाणे इहो सिलसिलो हलंदो रहे थो। सिंधी ॿोलीअ इहो सिलसिलो क़ाइमु रखियो आहे, पर वेरएज़ सिंधीअ जूं जेके ॿियूं भेनर आहिनि, हाणे भेनर इन करे थो चवां, ॿोलियुनि जो रिलेशन थींदो आहे बाक़ाइदा, ॿोलियुनि जी माउ थींदी। संस्कृत सभिनी ॿोलियुनि जी माउ आहे, उन मां ॿियूं ॿोलियूं पैदा थियूं त उहे उन जूं धीअर आहिनि। पर उन्हनि धीअरुनि में सम्झो सिंधीअ सां गॾु उन जूं जेके भेनर आहिनि, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी वग़ैरह, उन्हनि उहा सूंहं विञाए छॾी आहे, पर सिंधीअ क़ाइमु रखी आहे। इहा ॻाल्हि उन डॉक्टर ट्रम्प चई आहे। उन खां पोइ उन ट्रम्प खां पोइ कैप्टन जॉर्ज स्टैक ऐं ॿियो जॉन बीम्स ऐं टियों रिचर्ड बर्टन, इन्हनि बि सिंधीअ जी ॾाढी साराह कई आहे। ऐं कैप्टन जॉर्ज स्टैक पंहिंजे उन ठाहियल सिंधी ग्रामर जे शुरूआति में, यानी उन किताब जे प्रीफेस में इहा ॻाल्हि चई हुई, हे त मुसलमाननि जे वक़्त में सिंधीअ जो जेको चाह हुयो उहो अरबी ऐं पारसीअ में वधीक हुयो, जंहिंजे करे असांजी जेका स्क्रिप्ट पोइ ठही वई उहा अरबीअ जे आधार ते थी। अदरवाइज़ हक़ीक़त इहा आहे जंहिं महिल उहा स्क्रिप्ट ठही हुई त उन लाइ उन वक़्तु ईअं चवंदा त भई हीअ जेका स्क्रिप्ट आहे, जेका इहा ठाही वई आहे, इहा त मश्करनि जी स्क्रिप्ट आहे। पर ओॾी महिल इहा ॻाल्हि माण्हुनि खे हज़म न थी हुई, ऐं पोइ उहे ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं ऐं पाण मुरादो ॻाल्हि वधंदी वई ऐं उहा एक्सेप्टेंस थींदी वई त असांखे उहा लिपि मिली ऐं उहा हलंदी वई। हाणे जॉर्ज स्टैक वग़ैरह इन्हनि जेके बि इहे वीचार ॾिना पंहिंजा, उन्हनि खां पोइ
जॉन बीम्स वरी हिकिड़े पंहिंजे किताब में उन कंपेरेटिव स्टडी कई ग्रामर जी ऐं उन में ॿोलीअ जूं मंज़िलूं वग़ैरह बयानु कयूं हुयूं। मां ॿोलीअ जे मंज़िलुनि ते बि मां डिटेल में पोइ ॻाल्हाईंदुमि छो त हाणे उहो घणो वधी वेंदो टॉपिक। ऐं उन मंज़िल जे हिसाब सां ॾिसूं त उन में बि असांजी जेका ॿोलीअ जी जेका मंज़िल आहे, ॿोलीअ जूं मंज़िलूं थींदियूं आहिनि 1 2 3 अहिड़े नमूने ऐं उहे तरक़ी कंदे कंदे उहो मंज़िल उनखे पहुचंदियूं। त असांजी ॿोली बि 3 4 मंज़िल में पहुची चुकी आहे, वेरस ॿियूं बि सभु ॿोलियूं 3 ऐं 4 में आहिनि, के 4 में आहिनि, के 3 में आहिनि, असांजी 3 4 ॿिन्ही में आहे। हाणे अहिड़े नमूने सां इन्हनि अंग्रेज़नि जॉर्ज ग्रियर्सन वग़ैरह तमामु उन्हनि यूरोपी विद्वाननि असांजे उन ॿोलीअ जी ॾाढी साराह उन वक़्त ते कई आहे। हाणे असां पंहिंजे टॉपिक ते अचूं। असांजो टॉपिक एक्चुअली आहे ॿोलीअ जी शाहूकारी। हाणे विरहाङे खां पोइ इहो आम माण्हुनि ते असरु विहारियो वियो हो त सिंधीअ में नए ज़माने जे हिसाब सां कुझु भरपूर शब्द भंडार असां वटि कोन्हे, वोकेबुलरी, शब्द भंडार यानी वोकेबुलरी। ऐं इहो भरम पैदा कयो वियो त सिंधी ॿोलीअ में विज्ञान ऐं टेक्नोलॉजीअ जी जेका तइलीम आहे, जेका पढ़ाई आहे, उहा त थी नथी सघे छो त सिंधीअ में उहे उन्हनि जे लाइ ओतिरा लफ़्ज़ ई कोन्हनि। पर सचाई इहा आहे, इहा ॻाल्हि बेबुनियाद आहे, इहो वहम आहे। हक़ीक़त में इहो असांखे इहो सभु कुझु ॾिसणु अचे थो। सिंधीअ जी शाहूकारी असांजे साम्हूं आहे, पर हाणे असां सिंधीअ खे इस्तेमालु करणु बंदि करे छॾियो आहे या असां सिंधी नथा ॻाल्हायूं त ज़ाहिर आहे असांखां उहे लफ़्ज़ निकिरंदा वेंदा, छपिजंदा वेंदा। घणियूं शयूं जेके सिंधी अॻे इस्तेमालु कंदा हुआ अॼु नथा कनि। अॼु जे कंहिं ॿार खे उहा शइ ॾेखारींदो या उहो उनखे का उनजो नालो ॿुधाईंदो त उहो ॿार त वाड़ो थी वेंदो, चवंदो हे छा आहे। उहा जनरेशन जेका गैप थींदी वेंदी त आहिस्ते आहिस्ते उहे ॻाल्हियूं असां खां निकिरी वेंदियूं ऐं उहो बट नेचुरल आहे। हाणे सचाई इहा आहे त ॿियनि भारत जे या ॿियनि हिंदुस्तान जे ॿोलियुनि वांगुरु सिंधीअ जो बि जनमु 8हीं 9हीं सदीअ में थियो, जेका ॿोली असां हींअर ॻाल्हायूं था। लिख पढ़ नथो चवां मां, जेका ॿोली असां ॻाल्हाए रहिया आहियूं उनजो जेको जनमु आहे 8हीं या 9हीं सदीअ जे आस पास थियो आहे। हाणे 8हीं या 9हीं मां केॾो वॾो डिफरेंस थो ॿुधायां। सचाई आहे उन ज़माने में लिखत न हुई, इनजे करे उनजा प्रूफ कोन्हनि खे, इनजे करे 8हीं या 9हीं सदी चए। हाणे एॾो वॾो झूनो इतिहास हुनजी स्टडी करणु, लिखत में कुझु न हुजणु त ॾाढो ॾुखियो आहे। कंहिं ज़माने में शुरू में पहिरीं फ़क़ति लोक शाइरी थींदी हुई। हाणे लोक शाइरी इन ॻाल्हि सां बि वास्तो रखे थी, तव्हां ॾिठो हूंदो नंढनि ॿारनि खे जेको पढ़ाईंदा आहिनि कॉन्वेंट में या प्री प्राइमरी वग़ैरह जेको बि या नर्सरी वग़ैरह, त पहिरीं त ॿारनि खे शुरूआति राइम्स सां कराईंदा आहिनि ऐं उनजो रीज़न इहो ई हूंदो आहे त राइम्स लिखो न लिखो ईअं ई यादि पइजी वेंदी। त कंहिं ज़माने में जॾहिं लिखत में न हूंदो हुयो त ज़बानी ॻाल्हियूं हलंदियूं ऐं उन ज़बानी जेको असां वटि जेको लिटरेचर हुयो या जेको साहित्य हुयो उहा हूंदी असां वटि लोक शाइरी। उहा लोक शाइरी ज़बानी हलंदी ईंदी, पढ़ाई असांजी ईअं ई थींदी हुई। अॻे ज़माने जा उहे ॿोलीअ जा जेके विंझार हूंदा हुआ, जेके ॼाणू हूंदा हुआ, उहे इन नमूने सां ॿोलीअ खे अॻितां वधाईंदा वेंदा हुआ। ऐं ॿी सुठी ॻाल्हि इहा आहे त असांजे सिंधीअ जी भाषा में असां जूं पंहिंजूं 6 उपभाषाऊं आहिनि, जंहिंजो मूं हिन खां अॻु वारे लेक्चर में ज़िक्र कयो हो। हाणे इहा ॻाल्हि तव्हां ॾिठी नोट कई हुई त सरेलीअ जा हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि त वेचोलीअ जा ॿिया, ऐं लाड़ जा अञा बि अलॻि टियां, छर जा अलॻि आहिनि त लसबेले जा अलॻि आहिनि, ऐं कच्छ जा त वरी उन्हनि खां डिफरेंट। ऐं इन्हनि सभिनी डिफरेंसिस या निरालप इहा प्रूव करे थी त असां वटि एॾो खज़ानो इहो आहे। उन खां सवाइ ॿिया जेके प्रूफ्स आहिनि असांजी सिंधी ॿोलीअ जी शाहूकारीअ जा, जीअं मूं मथे चयुमि त भई असां वटि इहो भरम आहे त भई असां वटि एतिरो शब्द भंडार कोन्हे, उहा वोकेबुलरी कोन्हे का। एक्चुअली वोकेबुलरी असां वटि आहे, पर असांखां उहा नज़र अंदाज़ थी चुकी आहे, असांखां परे थी वई आहे। हाणे तव्हां सिंध जी ॻाल्हि थो कयां मां, सिंध में जेके हारी नारी आहिनि, मालदार आहिनि, वापारी आहिनि, उन्हनि वटि बाक़ाइदा पंहिंजे कम प्रोफेशन कम धंधे जे हिसाब सां
बाक़ाइदा अलॻि अलॻि अखर अथव, अलॻि अलॻि इस्तिलाह अथव। हाणे ॿियो कुझु न, तव्हां हींअर जेकॾहिं पसारीअ जो दुकानु, हाणे पसारी जंहिं महिल मां लफ़्ज़ चवां थो माना ग्रोसर, एक्चुअली किराना स्टोर नथो चवां मां, ग्रोसरी हिकु अलॻि शइ आहे। किराना जेको जंहिं महिल चवां थो उहो अलॻि थो थी वञे, पर पसारी एग्ज़ैक्टली लफ़्ज़ वास्तो थो रखे। उहो दुकानु जंहिं ते खाधे पीते अनाज खां सवाइ असां जूं कुझु के जड़ियूं ॿूटियूं जेके घरू इलाज जे हिसाब सां कमु ईंदियूं आहिनि उहे बि मिलंदियूं हुयूं, उनखे चइबो आहे पसार जो दुकानु, सही हिसाब सां। हाणे पसारीअ वटि तव्हां वेंदव न त पसारीअ जे दुकान ते तव्हांखे अहिड़ियुनि अहिड़ियुनि जड़ियुनि ॿूटियुनि शयुनि जा नाला मिलंदा जेके फ़क़ति पसारीअ खे ई ख़बर हूंदा। हाणे उहे नाला आम माण्हुनि वटि बि पहुतल आहिनि, ईअं न आहे त कोन्हे। ऐं आम माण्हू माना मूंखे कुझु 4-6 नाला यादि अचनि था जेके पसारीअ जे दुकान ते शयूं मिलनि। तव्हां नंढे हूंदे जेकॾहिं जिन ज़मानो ॾिठो आहे, जिन जी उमिरि हींअर वॾी आहे, या जिन जनरेशन ॾिठियूं उन्हनि खे ख़बर हूंदी त अॻे ज़माने में ॿारनि खे काढ़ो पीआरींदा हुआ बचपन में। उन काढ़े में जेके वखर पवंदा हुआ, शयूं पवंदियूं, मिठी काठी, किनी काठी, इहे लफ़्ज़ इस्तेमालु थींदा। इंजणियूं। हा, हाणे इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि न, इहे उन पसार के दुकान ते ईंदियूं। ॿिया लफ़्ज़ आहिनि के ॿहेड़ो, उहो खंघ लाइ इस्तेमालु थींदो आहे। हिकु शइ आहे, मूंखां नालो जेकॾहिं हाणे रिकॉल थियो त तव्हांखे मां विच में ई ॿुधाईंदुसि। उहा साईअ जी बीमारी थींदी आहे न, साई ॿुधो न लफ़्ज़, पीलिया बि उनजे लाइ इस्तेमालु थींदी आहे। हा, नालो अची वियो यादि। हा, उहा शइ थींदी आहे, हुनजो नालो आहे पवारी। पवारी उहा आयुर्वेदिक शइ आहे। उहा इस्तेमालु करण सां बाक़ाइदा माण्हू उन में ठीकु थींदो आहे, उन साईअ में ठीकु थी वियो। जॉन्डिस जेके अंग्रेज़ी नालो जी। हाणे अहिड़ियूं शयूं बाक़ाइदा हुन पसार के दुकान ते बाक़ाइदा ईअं पोड़ियुनि जे दाम में मिलंदियूं आहिनि। हक़ीक़त में हुननि जी का वॾी वैल्यू न हूंदी आहे, पर ॼाण जो हिसाबु आहे। ॿियो कुझु न, हाणे हींअर रिसेंटली पेंडेमिक थियो त पेंडेमिक में डिफरेंट क़िस्मनि जा काढ़ा शुरू थी विया हिंदुस्तान में, त घणा ई हलिया। बाक़ाइदा पसारीअ जे दुकान ते असां वटि उल्हासनगर में 2 मशहूरु पसारी आहिनि, उन्हनि वटि बाक़ाइदा उहो ठहियलु ठुकियलु बाक़ाइदा पैकेट काढ़े जो, बाबा हीउ पेंडेमिक जे लाइ काढ़ो आहे, हीउ ठाहे पीअण सां उन में सभु उहे घटि में घटि 10-12 क़िस्म जूं सुतियूं फकियूं उन में पियल ऐं उन्हनि जा नाला उन्हनि खे ई ख़बर। त इहे पसारी जेके हूंदा इहे बाक़ाइदा उहे पंहिंजा उहे नाला बिल्कुलु ध्यानु रखंदा ऐं माण्हुनि जे बि ज़बान ते हूंदा। उन खां सवाइ ॿिया बि केतिरा जड़ियुनि ॿूटियुनि सां वास्तो रखंदड़ के नाला, ख़ासि करे जेके खेती कंदड़ हूंदा उन्हनि वखरनि जा नाला उन्हनि खे बि ध्यानु में ईंदा। या असां अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयूं, भई जंहिंखे इल्मु बॉटनी जी ॼाण हुजे, इल्मु निबातात सिंधीअ में चइबो आहे, जिनखे बॉटनी जी ॼाण हूंदी उन्हनि खे केतिरा गाह गुल उन्हनि जे पोखनि जा क़िस्म बाक़ाइदा उन्हनि खे ख़बर आहे। अॼु बि जेको खेती कंदड़ आहे उनजी ॿोली बाक़ाइदा असांखे बिल्कुलु सवली रास न ईंदी, उनजी ॿोली ख़ासि करे सिंधी थो चवां, सिंध। हाणे जीअं अण छड़ियल चांवर जेके हूंदा आहिनि उनखे सारियूं चइबो आहे, ॿुधो हूंदो तव्हां। अण छड़ियल चांवर जेके हूंदा आहिनि, जेके बाक़ाइदा अञा सारियुनि में हूंदा आहिनि, जिन मां कढिया ई न विया हूंदा आहिनि, उनखे सारियूं चइबो आहे, चांवर वञनि। उन खां सवाइ जेकॾहिं चांवरनि जो जेको कानो हूंदो आहे उनखे पलाल चइबो आहे, ऐं साॻिए वक़्तु वरी जूअर ऐं ॿाजरीअ जो कानो जेको हूंदो आहे उनखे कुड़ब चइबो आहे, ऐं कणिक जो जेको कानो हूंदो आहे उनखे कांगड़ी चइबो आहे या नाड़ चइबो आहे। ॿिया बि अनाज जा घणेई क़िस्म आहिनि जिन जा अलॻि अलॻि नाला ॾिनल आहिनि। हाणे हक़ीक़त इहा आहे इहे वास्तो रखनि था खेतीअ सां, वेरएज़ असां आस पास में हींअर खेतियूं त रहियूं न आहिनि शहरनि में जो इन्हनि नालनि जी ख़बर पए या असांजी उन खेती कंदड़नि सां वास्तो न रहे, पर असां वटि उहे टर्म्स आहिनि, उहा वोकेबुलरी आहे, उहे लफ़्ज़ आहिनि। उन खां सवाइ वोकेबुलरीअ जे लिहाज़ खां गांइ या ढगी जंहिंखे गऊं बि चइबो आहे, अंग्रेज़ी नालो काओ, हाणे उन जा बि डिफरेंट नाला आहिनि। असांजे लाइ गांइ आहे, पर गांइ जा नमूना तव्हां ॾिसंदा हूंदव जेके वाड़े में गायूं पालींदा आहिनि या संभालींदा आहिनि उन्हनि खे बाक़ाइदा इहा सुञाणप पवंदी अथव
त भई हिन गांइ खीर न ॾिनो आहे, हीअ गांइ बीमार आहे, उहो बिल्कुलु सुञाणंदा आहिनि। पर असांजे लाइ सभु गायूं गायूं हुंदियूं, मेंहूं मेंहूं हुंदियूं। या हिकिड़ो कोटेशन आहे सिंधीअ में, चवंदा आहिनि रिढा मिड़ई बुथकारी, जंहिंजो बूथ कारो हुजे माना रिढ, सभिनी खे साॻियो बूथ कारो हूंदो आहे। हक़ीक़त इहा आहे बाक़ाइदा हर हिकु गांइ जी सुञाणप हूंदी आहे। केतिरनि वक़्तनि ते उहे वाड़े वारा बाक़ाइदा पंहिंजा के निशान बि रखंदा आहिनि। हक़ीक़त इहा आहे, पर सचाई इहा त उन निशाननि खां सवाइ उन्हनि जी सुञाणप कीअं थींदी आहे। हाणे जेकॾहिं का गांइ ताज़ी डिलीवरी कई हुजे, कंहिं गांइ ताज़ी वियायल हुजे, त उन गांइ खे चवंदा आहिनि सुआ। जेका ताज़ी वियायल गांइ हुजे उनखे चवंदा आहिनि सुआ। पर वरी जेका गांइ खीर ॾियण वक़्तु लतूं हणंदी हुजे, खेटो कंदी हुजे, त उन गांइ खे चवंदा आहिनि खटर। ऐं वरी जेका गांइ खीर न ॾींदी हुजे, खीर ॾियणु बंदि करे छॾे, उनखे चवंदा आहिनि फुंडी। ऐं जंहिं गांइ खे सिंग न हुजनि उनखे चवंदा आहिनि रोडी, रोडी। ऐं जंहिं गांइ खे वरी वर वकड़ सिंग हुजनि उनखे चवंदा आहिनि कुंडी। हाणे ॾिसो, गांइ जा बि 6 अलॻि अलॻि नाला जेके आहिनि, या 5 नाला जेके बि आहिनि अलॻि, इहे असां त कॾहिं कमु न आणींदा आहियूं। पर जेके गांव जा माण्हू आहिनि, जेके ॻोठनि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे इहा पूरी पूरी ख़बर आहे त बिल्कुलु इन्हीअ नाला असांजे सिंधीअ में आहिनि। यानी असांजी ॿोलीअ में उहा असांजी वोकेबुलरी आहे, उहे लफ़्ज़ आहिनि, शाहूकारी आहे। हाणे भेरूमल मेहरचंद आडवाणी लेक्चर कंटिन्यू आहे न, किथे डिसकंटिन्यू त न थियो? हाँ न बराबर आहे। त विच में पिक्चर तव्हांजी गुम थी वई, ॿिए कंहिंजी अची वई, कंटिन्यू उहा पई हली। मां तॾहिं चयो मां अलाए मथां कुझु थियो। न सही न, बिल्कुलु ठीकु आहे। भेरूमल मेहरचंद आडवाणीअ जो किताबु आहे, जंहिंजो मूं ज़िक्र अॻे दफ़े बि कयो, सिंधी ॿोलीअ जी तारीख़। हाणे उन किताब में भेरूमल मेहरचंद आडवाणीअ मच्छीअ जा 125 क़िस्म ॿुधाया अथई। घणा? 125 क़िस्म। ऐं उन्हनि जा नाला ॾिना अथई, जंहिंमां कुझु नाला मां क़रीब क़रीब 8-10 या डज़न खनि नाला मां तव्हांखे ॿुधायां थो, जेके असांखे ॿुधा बि आहिनि, के न बि ॿुधा हूंदा। यानी असां वटि उन्हनि मच्छीमार माण्हुनि जे उन्हनि जी सुञाणप उन मच्छीअ जे बारे में उहे नाला आहिनि। ख़ाली इहो ख़ाली ज़ूलॉजी में या ईअं चवां भई साइंस में आया आहियूं, असां वटि कोन्हे। त जेको पहिरीं भरम हुयो ॿुधायो त भई असां वटि भरम आहे, त भई असां वटि नाला कोन्हनि के, या असां वटि टेक्निकल टर्म्स न आहिनि, इहा ॻाल्हि कोन्हे। हाणे जेके नाला आहिनि मच्छीअ जा असांजे सिंधीअ में, मच्छीअ लाइ अलॻि नाला पलो, डंभरो, खगो, सुरमाई, सिंगारी, राउस, गोज, लोजरी, पापलेट, मुक्कर। हाणे इहे मूं जनरल नाला ॿुधाया, जेके आम रवाजी घणनि जा ॿुधल बि आहिनि हिननि मां कुझु नाला। पर इन खां सवाइ जीअं ॿुधायमि त भई आडवाणी साहिब 125 क़िस्मनि उहे ॾिना आहिनि ऐं नाला ॾिना अथई सिंधीअ में। असांखे त 4-6 ख़बर हूंदा आहिनि, बाक़ी ख़बर ई कोन्हे का। त असां वटि इहे टर्म्स न आहिनि, ईअं ग़लति थींदो। ऐं हिननि मिसालनि मां ज़ाहिर थिए थो त बाक़ाइदा असांजी सिंधी ॿोली उन हिसाब सां बिल्कुलु शाहूकार आहे। जी त दादा, ही तव्हां हिकिड़ी ॾाढो इंट्रेस्टिंग टॉपिक नाला जेके ॿुधाया आहिनि, ऐं घणो करे सभु ॼणा जिन खे ख़बर आहे, जिन पलो खाधो आहे, घणेई पुछंदा आहिनि भई पले खे अंग्रेज़ी में छा चइबो आहे। मूंखे ध्यान में कोन्हे ॻाल्हि, मूंखे ॼाण कोन्हे। ऐं कंहिंखे ख़बर हुजे, तव्हांखे ख़बर हुजे अंग्रेज़ी नालो, त ॿुधाइजो जॾहिं बि। छो जो असीं जॾहिं कुझु का ॻाल्हि अहिड़ी थींदी आहे, किथे बि कंहिं महफ़िल में वेठा हूंदा आहियूं, त असांजी सिंधी जी स्पेशलिटी जेका पले जी आहे, उहो जेको आहे सो सदाईं ॻाल्हि निकिरंदी आहे। एनीवे, आई जस्ट वांटेड टू पॉइंट आउट। मां पाण पले जे लाइ अंग्रेज़ी लफ़्ज़ न ॿुधो आहे। असां वेज आहियूं, उन सां वास्तो कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि पले जी जेका ख़ूबी तव्हांखे मां ॿुधायां, हाणे सिंध जी ॻाल्हि पर्टिकुलरली आहे, पलो हमेशह नदीअ जे वहकिरे जे ऑपोज़िट हलंदो अथव। साॻे वहकिरे में न, बाक़ाइदा ऑपोज़िट हलंदो। माना पले खे ओतिरी ताक़त हूंदी आहे जो हुन वहकिरे खे बाक़ाइदा चीरींदो। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, सिंध जी जेका मशहूरु आहे, ख़ासि करे सिंधु नदीअ में पले जे लाइ इहा ॻाल्हि मशहूरु आहे। चवंदा आहिनि पलो सिधो सिधो उहो उबतो माना वेंदो आहे सिंध में, जिते
असांजे झूलेलाल साईं जी यानी जेका आस्थान आहे जेको ओसि ताईं वञी करे वापसि मोटंदो आहे त चवंदा आहिनि पल्ले खे वापसि जंहिं महिल मोटंदो आहे त तिलक लॻल हूंदो आहे। इहा अजीब ॻाल्हि आहे, मूं ॿुधी आहे, पढ़ी आहे, पर बाक़ी ख़बर न आहे मूंखे वधीक सच आहे या न आहे। त ॾिसो हिन बारे में जी ॼाण ओ मूंखे साक्षी तव्हां हथु खयो आहे, 1 मिंट ॿुधायो, मूंखे लॻे थो तव्हांखे नालो ख़बर आहे शायदि, ऐं ॿियनि बि ॿुधायो आहे त भई हुनखे हिल्सा चवंदा आहिनि, HILSA, पले खे अंग्रेजीअ में चवंदा आहिनि हिल्सा फिश। मूं पाण पहिरियों जी पहिरियों मूं पहिरियों ॿुधो आहे। न अंग्रेजी कोन्हे, ही भारत जो आहे, कोलकाता वारा खाईंदा आहिनि हिल्सा। सेम साॻी मच्छी है जेकी इट गोस स्विम्स अगेंस्ट द टाइड। ही हिकिड़ी सेम पल्लो एंड हिल्सा जो क्वालिटी ही है, इट गोस अगेंस्ट द टाइड, भाई समुंड मां वापसि नदीअ ते ईंदी आहे। जी हाँ साक्षी जी। हाँ जी, मूंखे त सभिनी खां पहले इहो पतो लॻो त कि 125 नाला लिखिया अथऊं सिंधी में मच्छी जा, त ॾाढी ख़ुशी थी। ऐं हुन खां पोइ छा आहे, हिकु मैटर हलंदो हुयो कि जेके असांजे झूलेलाल साईं आहिनि उहे हमेशह ॿुधाईंदा आहिनि कि पल्ले ते सवार हूंदा आहिनि। त हिन ॻाल्हि ते डिस्कस हलंदी आहे कि पल्लो ऐं फिश छा ॿई अलॻि अलॻि आहिनि? मच्छी मतिलबु मच्छी अलॻि आहे, पल्लो अलॻि आहे, त साईं जन कहिड़े ते सवार हूंदा आहिनि? पल्ले ते? त पल्लो छा चीज आहे ऐं मच्छी त न, फिश एक्चुअली जनरल नालो आहे, पर उन जा क़िस्म अलॻि अलॻि आहिनि जंहिंमें पलो अची थो। माना पल्लो असां चवंदा कि पल्लो यानी मछली जी हिकिड़ी अहिड़ी क़िस्म आहे जंहिंखे पल्लो चइबो आहे, जंहिंजो आकार वॾो हूंदो आहे, ईअं टाइप जो चई था सघूं? हा हा जी बिल्कुलु, थैंक यू साईं, कंटिन्यू कयो। इन खां अॻियां हाणे अॻिए ज़माने में तव्हां ॾिठो हूंदो माण्हुनि खे विंदुर जा वसीला घटि हूंदा हुया। हींअर त टाइम ई नथो मिले, एॾा वसीला आहिनि असां वटि, भई मोबाइल हथ में आहे माना सॼी दुनिया आहे, सभु कुझु आहे। अॻे ज़माने में जॾहिं माण्हुनि खे एंटरटेनमेंट न हूंदो हुयो, वसीला न हूंदा हुया, त पोइ उन ज़माने में माण्हू अलॻि अलॻि क़िस्मनि जूं कुश्ती खेल, कुकड़नि जी रांदि वग़ैरह इन क़िस्म जूं रांदियूं कंदा हुया। हाणे कुश्तीअ में पहलवाननि जा अहिड़ा अहिड़ा नाला आहिनि जेके असां किन ॿुधा बि हुजनि। हाणे सिंधीअ में पहलवाननि जा जेके नाला इस्तेमालु थींदा आहिनि, हिकिड़ो आहे बहादुर, ॿियो वरियाम, टियों वीर, चौथों मांझी मुड़स, पंजों खग मारू, ऐं छहों आहे भानू जूंजार। हाणे भानू जूंजार बि हिकु एक्चुअली ज़ात आहे सिंध में, भानू नाले सां, उन्हनि मां नालो इहो अचे थो, भानू जूंजार। हाणे इहे ॾिसो 6 अलॻि नाला बिल्कुलु आहिनि, उन्हनि जो जेका क्वालिटी आहे उहा बहादुरी आहे, पर उन्हनि जा अलॻि अलॻि नाला आहिनि ऐं अलॻि अलॻि वक़्तनि ते अलॻि अलॻि सेंटेंस में बिल्कुलु अलॻि इस्तेमालु थींदा आहिनि। मूं शायदि हिन खां अॻु हिकु दफ़ो ॿुधायो त भई शाह साहिब पंहिंजे अलॻि अलॻि सुरनि में उठ जे लाइ यानी कैमिल जे लाइ डज़न खनि लफ़्ज़ कमाल, ऐं उन डज़न लफ़्ज़नि में बाक़ाइदा हर हंधि उनजो इस्तेमालु जेको आहे मीनिंग उहो कैमिल ई आहे, फिज़िकली उहो साॻियो ई आहे, पर उनजो जेको इस्तेमालु कयल आहे उनजो अलॻि। हाणे जीअं मूं अॻे दफ़े तव्हांखे ॿुधायो त भई मां ॾाची चवां ऐं तोॾो चवां, पर उनजो इस्तेमालु अलॻि आहे, किथे तोॾो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो एप्रोप्रिएट त किथे ॾाची थींदी। हाणे उठ जे लाइ जेके मूं 8-10 लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कयां थो। हिकु लफ़्ज़ आहे मयो, उठ लाइ लफ़्ज़ मयो, तोॾो, चांगो, गौरो, ॾाची, करहो, लीड़ो, मेहरी। हाणे इहे 8-10 लफ़्ज़ जेके मूं तव्हांखे ॿुधाया, शाह साहिब बाक़ाइदा पंहिंजे रसाले में इन्हनि जो अलॻि अलॻि जॻहियुनि ते इस्तेमालु कयो आहे। ऐं मूं लास्ट टाइम तव्हांखे ॿुधायो त भई हिकिड़ो कोटेशन आहे पहाको आहे, उठ हणे 8 त तोॾो हणे 13, त मां जिते लफ़्ज़ उठ कमांदो आहे उते तोॾो नथो कमाणे सघां, जिते तोॾो कमांदो आहे उते उठ न, या उते मेहरी या लीड़ो या गौरो नथो कमाणे सघां, उते उहा सिमेट्री वञे। त शाह साहिब सभिनी सुरनि में बाक़ाइदा उन क़िस्म जा लफ़्ज़। ॿी ॻाल्हि छा थींदी आहे, शाइरीअ में जेके सेंटेंसिस ठहंदा आहिनि, जुड़ंदा आहिनि, उन्हनि जो मीटर मिलाइणो पवंदो आहे।
तव्हां चवंदव मीटर अलाए छा थींदो आहे। मीटर माना मापा वारो मीटर न आहे, हिते मीटर जी माना आहे हुन में जेके ज़ेरूं ज़बरूं आहिनि न जी उन्हनि जो जोड़ जेको हूंदो आहे ऐं सम्झो उन में उहो फिट नथो बीहे त उहो सुरताल में न ईंदो। इन करे शाइरीअ में ख़ासि करे शाइरी ॾुखी कयल आहे ॾाढी। शाइरी ईअं ज़बानी कोई ईअं सुर मिलाए ऐं थी वई न थींदो। अहिड़ा घणा ई शाइर तव्हांखे मिलंदा जेके लॻड़ाई लेख लिखंदा आहिनि ऐं अख़बारुनि में छपजंदा आहिनि, पर उन्हनि जी जेका परफेक्शन जेका हूंदी आहे उहा न हूंदी। जेका शाइरीअ जी परफेक्शन आहे, मां बि हुन में माहिर न आहियां, पर मूंखे जेका ॼाण आहे उन हिसाब सां उहा शाइरी बि बाक़ाइदा उन्हनि ज़ेरुनि ज़बरुनि, इन करे उहे लफ़्ज़ फेराइणा पवंदा आहिनि। कहिड़ो लफ़्ज़ किथे अचणु खपे, भई हेतिरियूं ज़बरूं ज़ेरूं हुजनि, भई 24 मिलाइणियूं आहिनि उहे, त उहे 24 मिलाइण जे लाइ लफ़्ज़ फेराइणा पवंदा। इन करे शाइर खे लफ़्ज़नि जी वोकेबुलरी जी जॾहिं फुल ॼाण हूंदी आहे तॾहिं ई उहो इहो कमु करे सघंदो आहे। बराबरि इवन प्रोज़ राइटिंग में बि लफ़्ज़नि जी जेतिरी ॼाण हूंदी ओतिरो वधीक सुठो हूंदो आहे, उहो अप्रोप्रिएशन थींदी या एप्रोप्रिएट लफ़्ज़ इस्तेमालु करे सघंदो। हाणे इहो त थियो असांजे ॿोलीअ जे लफ़्ज़नि जे शब्द भंडार जी ॻाल्हि। हाणे ॿोलीअ जे लिखण ॻाल्हाइण जो बि पंहिंजो ज़ाती ढंग हूंदो आहे, अलॻि अलॻि हिसाब हूंदो आहे। ज़ालुनि जी ॿोली अलॻि थींदी आहे, मर्दनि जी अलॻि थींदी आहे। तव्हां जेकॾहिं नोट कई हुजे कॾहिं त ज़ालुनि जा जेके स्पॉन्टेनियसली पाण मुरादो ॻाल्हाईंदे ॿुधाईंदे इहे लफ़्ज़ जेके निकिरंदा आहिनि वात मां, अला, बड़ी, मुई, आई, इहे ज़ालुनि जा लफ़्ज़ आहिनि। इहे वरी मर्दनि जा न, मर्द न ॻाल्हाईंदा आहिनि, बराबरि आहे। सही आहे। ज़ालुनि जी ॿोली अलॻि आहे बाक़ाइदा, मर्दनि जी अलॻि आहे। मर्दनि जी स्पेसिफिकली ॾिनल न आहे। ऐं वरी हिते ॿी ॻाल्हि ॾिसंदासीं त हिंदू ऐं मुस्लमाननि जा बि पंहिंजा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि। साॻी शइ खे हिंदू अलॻि नाले सां सॾींदा त मुस्लमान अलॻि। हाणे सिंधी असां ॾींहंनि जे हिसाब सां संडे खे आर्तवार चवंदा आहियूं, सिंधी हिंदू पर्टिकुलर, पर मुस्लमान चवंदो आचर, आर्तवार न आचर। जेके सिंध जा हूंदा उहे इस्तेमालु कंदा आहिनि इहे लफ़्ज़, उन्हनि खे पूरी पूरी ॼाण हूंदी। हाणे उन खां सवाइ हिकिड़ो ॿियो ॾींहुं आहे, असां हिंदू चवंदा आहियूं मंगल, पर मुस्लमान चवंदा आहिनि अंगारो। अच्छा अंगारो, हा। अहिड़े नमूने विस्पति लाइ उहो चवंदा आहिनि अरब। त ॿिया बि मूंखे ध्यान में नथा अचनि हींअर, त सॼे हफ़्ते जा जेके नाला आहिनि बाक़ाइदा उहे मुस्लमाननि लाइ ॾींहं अलॻि आहिनि, असां लाइ अलॻि आहिनि। वेयर शइ उहा ई आहे, पर सही। इहो फ़र्क़ु। ॿी ॻाल्हि, असां सिंधी हिंदू चवंदा आहियूं गोश्त, पर मुस्लमान चवंदा आहिनि बोड़, बोड़। अच्छा अहिड़े नमूने सां असां हिंदू जीअं चवंदा आहियूं, असां हिते इंडिया में त चवंदा आहियूं अंडो, एग, जी पर सिंध में हिंदू चाहे मुस्लिम ॿई उहे वरी चवंदा आहिनि आनो। अच्छा अंडो न चवंदा आहिनि, आनो, बेदो आनो। त साईं हिकिड़ी ॻाल्हि पुछां तव्हां खां, तीवण छा खे चवंदा आहिनि? हा, तीवण जेको बकरीअ जो गोश्त हूंदो आहे उनखे तीवण। अच्छा, उहो पोइ हिंदू सिंधीअ में चओ, मूंखे जेतिरो यादि अचे थो ॿुधोसीं त भई नंढो या वॾो, भई गोश्त कहिड़ो, नंढो या वॾो? नंढो माना बकरे जो ऐं वॾो माना गांइ जो। जी बिल्कुलु। सिंध में इहे ॿई हलंदा हुया, इन करे नंढो वॾो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। हाणे अहिड़े नमूने सां इहे लफ़्ज़ जेके आहिनि न, इहे घणा ई लफ़्ज़ आहिनि जेतोणीकि, पर हाणे मां सभिनी जो ज़िक्र मूंखे बि बाय हार्ट ध्यान में न आहिनि, जो रिकॉल करे ॿुधायां। अदरवाइज़ जेकॾहिं बेरूमल मर्चंद जो जेकॾहिं किताबु ॾिसंदो त हुन में लॻभॻि काफ़ी ॼाण मिले थी। सही ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि, सिंधीअ जी सिंधी टू सिंधी वॾे में वॾी डिक्शनरी, वेर मां वॾे में वॾी न करे थो चवां छो त उनखां वॾी न छपी आहे। सिंध में डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच सिंधीअ जी वॾे में वॾी डिक्शनरी ठाही हुई, जंहिंजो सिंधी नालो आहे जामा लुगात। जामा लुगात सिंधी नालो डिक्शनरीअ लाइ। हूअं लुगत लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, लुगत माना डिक्शनरीज़, लुगात माना हिकु, जामा माना वॾी। जामा लुगात जेका डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच कंहिं ज़माने में ठाराई, पर चवनि था क़रीब क़रीब मूं ॾिठी आहे, कुझु वॉल्यूम्स मुंहिंजे हथ आयल आहिनि, हर हिकु वॉल्यूम 1000 पेजिस जो पको आहे ऐं 5 वॉल्यूम्स तयारु थियल मूं ॾिठा हुया, ऐं उन खां पोइ अञा
6-7 वॉल्यूम अचणो हुयो जेको मूं न ॾिठो हुयो, यानी सॼो अल्फाबेट मूं कवर कयल न ॾिठी, पर कुझु वॉल्यूम्स यानी कुझु अखरनि ताईं क़रीब क़रीब मूं उहा डिक्शनरी ॾिठी आहे। असां वटि उल्हासनगर में हुन लाइब्रेरी में बि आहे उहा। हाणे क़रीब क़रीब हिकु वॉल्यूम में 20,000 खनि अखर, सॉरी हिकिड़ो 20,000 खनि अखर हिकु वॉल्यूम में ॾिनल आहिनि। 5 वॉल्यूम्स मुंहिंजे ध्यान में आहिनि, उन खां पोइ जी मूंखे ख़बर न आहे। हाणे हिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिंधीअ जी वोकेबुलरी घटि कीअं आहे पोइ, या असांजी ॿोली वास्ट या वसी या शाहूकार जेका चऊं था उहा कीअं आहे। बिल्कुलु आहे। ॿी ॻाल्हि, अञा एतिरा लफ़्ज़ ॿिया बि घणा ई हूंदा जेके डिक्शनरीअ में समाया विया न आहिनि, माना आया ई न आहिनि अञा उन, छो त अञा इहा पहिरीं डिक्शनरी निकिती हुई। उन खां पोइ वरी उहा डिक्शनरी डॉक्टर नबी बख्श खान बलोच पाण ई गुज़ारे वियो आहे, त उहा डिक्शनरी वधी या न वधी या मूंखे ख़बर न आहे, ऐं सिंध जो कमु हुयो। ॿी ॻाल्हि, केतिरा लफ़्ज़ असां नज़रअंदाज़ कंदा आहियूं या चवंदा ई न आहियूं। हाणे तव्हां कैलकुलेटर लाइ सिंधी लफ़्ज़ ॿुधो आहे? शायदि मूं अॻे लेक्चर में किथे ॿुधायो हो तव्हां, या कंप्यूटर लाइ सिंधी लफ़्ज़ असां वटि आहे। बालकनीअ लाइ सिंधी लफ़्ज़ आहे। बालकनीअ खे विरांडो, विरांडो अलॻि ॻाल्हि आहे। मां ॿुधायां थो तव्हांखे, टेलीविज़न लाइ सिंधीअ में लफ़्ज़ आहे टेलीविज़न, ज़ नथी अचे, टेलीविज़न सिंधी लफ़्ज़ सिंध में इस्तेमालु थींदो आहे। ॿी ॻाल्हि, कैलकुलेटर लाइ सिंधी लफ़्ज़ आहे ॻणणो, विच काउंट्स। कैलकुलेटर जो मतिलबु आहे विच कैलकुलेट्स, जेको कैलकुलेट करे ॻणे, त हुन लाइ सिंधी लफ़्ज़ आहे ॻणणो। ॾिसो हाणे मुशाबत बि ॾिसो, कंपेरिज़न बि ॾिसो, लफ़्ज़ ठहिकी बि अचे थो, हुनजी माना सिद्ध थिए थी उन शइ जी। उन खां पोइ लफ़्ज़ आहे कंप्यूटर, जंहिंजे लाइ लफ़्ज़ आहे कथणो, विच कंप्यूट्स, जेको कथे, कथणो लफ़्ज़। ऐं बालकनीअ लाइ लफ़्ज़ आहे छजहिरो। हा, हाणे यादि आई ॻाल्हि। बिल्कुलु। हाणे ॾिसो, असां वटि इहे लफ़्ज़ आहिनि, पर असां इस्तेमालु कंदा आहियूं छा? बिल्कुलु न कंदा आहियूं, आहिनि ई कोन। ॿिया बि केतिरा लफ़्ज़ असां पंहिंजे ॿोलीअ मां ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे कढी छॾिया या निकिरी विया आहिनि। हाणे उहे नेचुरल कंडीशन्स आहिनि, अननेचुरल आहिनि, छा आहे? हाणे हक़ीक़त इहा आहे, ॿियनि ॿोलियुनि जा त लफ़्ज़ असां खया आहिनि, जेके मूं अॻे दफ़े ॿुधाया तव्हांखे, पर असां विञाया बि आहिनि काफ़ी लफ़्ज़। विञाया कीअं आहिनि? हाणे सम्झो जिन ॿारनि उथंदे ई गैस सिगरी ॾिठी या इलेक्ट्रिक सिगरी ॾिठी, हुन कॾहिं पंहिंजे जीवन में अंगरनि जी सिगरी या काठियुनि जी सिगरी ॾिठी ई न, ऐं उन ॿार जे अॻियां असां लफ़्ज़ ॻाल्हायूं, भई अरे अंगर तपियल आहिनि या अंगर थधा थी विया आहिनि, त उहो अंगर लफ़्ज़ पहिरीं ताईं शिकिल निहारींदो, चए छा थो ॻाल्हाए, बराबरि आहे? ठीकु आहे न? जी जी। रवाज जे हिसाब सां, वक़्त जे हिसाब सां, तरक़ीअ जे हिसाब सां असां वटां निकिरी वियूं, ऐं निकिरी वियूं। हाणे कोयलो बि कंहिंखे चवंदो अलाए छा थो चए, कोयलो छा थी सघे थो, गूगल ते सर्च करे हुन में शिकिल नज़र अचे, हुनखे कोयले जी ख़बर साबित त हुनखे इहो अंदाज़ो ई न लॻंदो त कोयलो थींदो छा आहे। त अहिड़े नमूने सां असां वटां केतिरा लफ़्ज़ असां वटां सिंधीअ मां निकिरंदा बि वञनि था। हाणे मां 2-3 मिसाल तव्हांखे मां ॿुधायां थो। अॼुकल्ह केरु जंहिं महिल ॻाल्हाईंदो आहे चवंदो आहे यार मुंहिंजी ससु ठीकु न आहे या हुनजी ससु बीमार आहे। हाणे हक़ीक़त में मुंहिंजी ससु जे लाइ हिकु लफ़्ज़ आहे, हुनजी ससु लाइ हिकु लफ़्ज़ आहे। असां ससुणम माना मुंहिंजी ससु, ससुणसि माना हुनजी ससु। अॼुकल्ह केरु कंदो आहे इस्तेमालु? न कंदो। हाणे इहे लफ़्ज़ असां वटि आहिनि, पर असांखे ख़बर ई कोन्हे, इस्तेमालु ई नथा थियनि। तीअं ॾेरम माना मुंहिंजो ॾेर, ॾेरसि यानी हुनजो ॾेर। ईअं सहुरम ऐं सहुरसि, मुंहिंजो ऐं हुनजो, इहे डिफरेंसिस बाक़ाइदा अथव।
त असां केतिरा लफ़्ज़ बाक़ाइदा न इस्तेमालु करे उन्हनि खे कढी छॾियो आहे, तलांजलि ॾेई छॾी आहे, त असां वटि बाक़ाइदा उथंदे वेहंदे अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ अथव। कॾहिं कॾहिं तव्हां सिंध जो कॾहिं प्रोग्राम तव्हां ॾिसंदा हुजो टीवीअ ते, ऐं हुन में उहे वींझार ईंदा अथव। वींझार मतिलबु जो हुनजो मतिलबु आहे त हुन ॿोलीअ जा ॼाणू आहिनि सच में। उहे ॻाल्हाईंदा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जो मूंखे कॾहिं शर्म ईंदो आहे त उहे लफ़्ज़ असांजे मथां हलिया वञनि। त हक़ीक़त आहे असां त हुन माहौल जा आहियूं ई कोन, हुन एरिया जा आहियूं ई कोन, ऐं हक़ीक़त में ॿोली जीअंदी ज़मीन ते आहे। सही ॻाल्हि जीअण ज़मीन ते आहे। आहे। ऐं सिंध में अञा बि हाणे बि बहिराड़ियुनि में पर्टिकुलरली, ॻोठनि में पर्टिकुलरली सिंधी जीवित आहे, हयात आहे। शहरनि मां सिंधी उते बि निकिरी चुकी आहे, निकिरी रही आहे, ईअं चवां। काफ़ी शहर हींअर तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो त सिंध जे हेॾे वॾे शहर कराची में हींअर हिकु बि सिंधी स्कूल कोन्हे। रियली? सिंधी मीडियम एज अ सब्जेक्ट पढ़ाईंदा हूंदा उहो ठीकु आहे, इहा बाक़ाइदा असांजे के हिस्ट्रीअ जे प्रोफेसर जी रिसर्च आहे। सिंध में हींअर कराची पर्टिकुलर यानी ॻोठनि में आहिनि, उहो नथो चवां मां, ॻोठनि में आहिनि। इन करे चयमि ॻोठनि में बहिराड़ियुनि में सिंधी उते जीवित आहे, हयात आहे, पर कराचीअ में हींअर हिकु बि स्कूल सिंधी मीडियम जो कोन्हे। सिंध स्टेट आहे। हाणे तव्हां ॿुधायो त असां केॾांहुं वञी रहिया आहियूं, पोइ असांजा लफ़्ज़, असांजी ॿोली, असांजी वोकेबुलरी, असांजो शब्द भंडार ज़ाहिर आहे असांखे नज़र ई न ईंदो। बिल्कुलु सही आहे। जी प्रकाश जसनानी साहब तव्हां हथु खयो। हाँ हरिओम प्रोफेसर, मूंखे पुछणो हो तव्हां जेको चयो ससणस, त मां ही ॿुधो आहे असीं वॾा यूज़ कंदा आहिनि हाणे बि, भई पिणस खां पुछीस माणस खां पुछीस, त उहो बि सेम इहो ई थियो जेको पिणस या माणस मतिलबु हुन जा पीछ है। त हाँ पिणस यूसेज करेक्ट है छा? मूंखे पुछणो हो तव्हांखे। हाँ तव्हांजो यूसेज करेक्ट आहे। पिणस ऐं माणस भाई वॾा इस्तेमालु कंदा आहिनि, हाणे उहो जनरेशन गैप थी वियूं आहिनि, उहे लफ़्ज़ असां वटां निकिरी विया। हाँ न मां सम्झो कि ही शायदि स्लैंग आहे, मूंखे ख़बर कोन्हे कि ही एक्चुअली पुरानो यूसेज आहे। मां सम्झो ही स्लैंग यूसेज आहे, भई पिणस माणस। न ये स्लैंग आहे, ये सही लफ़्ज़ आहे ऐं बाक़ाइदा असांजे किताबनि में बि इस्तेमालु, बाक़ाइदा साहित्यिक लैंग्वेज। दादा मुरलीधर साईं अनम्यूट करियो पाण खे। ये जेके अखर ने मानस पिणस या कंदु में कंदुस इनके चइबो आहे ज़मीरी पुछड़ियूं, ज़मीरी पछाड़ियूं। हाँ बराबर। हाँ ज़मीरी पुछड़ियूं या ज़मीरी पछाड़ियूं ये सिंधी में सेखारियूं वेंदियूं आहिनि। मां दादा पहिरीं लेक्चर्स में इहा ॻाल्हि चई, भई ग्रामेटिकल ये डिफरेंस लाइन मां लफ़्ज़ बि ॿुधाया जेके पहिरियां लेक्चर थिया। बिल्कुलु। जेकॾहिं जंहिं महिल मां ग्रामर लफ़्ज़ चवां थो ऐं ग्रामर जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो, त उहो ग्रामर ज़रूरी न आहे जल्दी हज़म थिए सभिनी खे, त इन करे मूं सिर्फ़ु एतिरो चयो त इनखे ज़मीरी पुछड़ियूं चयो वेंदो आहे ऐं सेखारियो बि वेंदो आहे, असां सेखारींदा आहियूं। मूं इन करे ॿुधायो न हो छो त भई सभिनी खे हज़म बि थिए, ऐं एक्चुअली ॿोली सिखण लाइ ग्रामर सिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, साहित्यिक ॿोली सिखणी हुजे त उन लाइ ज़रूरी हूंदो आहे। हींअर जेको असां सिखी रहिया आहियूं उहा असां ॿोली सिखी रहिया आहियूं, उहो ॻाल्हाइण ॿोलण जी इन करे मूं हुननि ॻाल्हियुनि जो ज़िक्र घटि कयो। ईअं त ख़ाली ज़मीरी पछाड़ी न आहिनि, के फ़इल आहिनि, के अदद जम आहिनि, ॿियूं बि घणी शयूं आहिनि जेके बाक़ाइदा ग्रामर में अचनि था, ऐं ग्रामेटिकल डिफरेंसिस, पर उहे ग्रामेटिकल डिफरेंसिस सम्झाइण थोरा ॾुखिया थींदा सभिनी खे। नियति खे पुछणो कुझु हो ॿुधाइणो हो, जॾहिं वॾा ॿार खे चवंदा आहिनि कि माणे खे सॾु करे आ, त यानी तुंहिंजी माउ खे सॾु करे आ। जी माणे खे पिणे खे ॿ ॼणा ॻाल्हाइनि था त हुनखे हुन में ऐं जीअं केरु अगरि मूंखां माना साम्हूं पुछे ससणे ठीकु आहे त मतिलबु तुंहिंजी ससु ठीकु आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु
अच्छा हाणे मूंखे हिकिड़ी रिक्वेस्ट करणी आहे, पुछणो आहे असांजे ऑडियो में थोरो मूंखे लॻे थो पुठियां कंहिं 2 डिवाइसिस ऑन कया आहिनि, एको पियो अचे, डिस्टर्ब विच में आवाज़ स्लो पियो थिए, स्लो बि थी थो वञे, त कंहिं जे 2 डिवाइसिस ऑन कया आहिनि त महिरबानी करे पंहिंजो मोबाइल या लैपटॉप ॿिनी मां हिकिड़ो रखो, ॿई न रखो। छो हा जी जी इन करे, हा छो जो रिकॉर्डिंग थिए पई ऐं पोइ जेके ॿुधंदा उन्हनि खे सम्झ कोन ईंदी। महिरबानी करे पंहिंजो इहो ज़रा कुर्ब करियो। हाज़िर दादा शुरू करियो। हा बस हींअर मुंहिंजो टॉपिक लॻभॻि पूरो थो थिए। जी जी बाक़ी हाणे मां वधीक अञा खे खणंदुमि त घणो कुझु करे सघिजे थो वधीक हिन ते, पर हाणे एतिरो सफिशिएंट आहे जंहिंमां माण्हुनि खे अंदाज़ो लॻी वेंदो त असां वटि बराबरि लफ़्ज़ आहिनि। हींअर ताज़ो रिसेंट इंडिया में हिकु ॻाल्हि सुठी थी आहे त इंजीनियरिंग जी एजुकेशन BHU वारनि नेक्स्ट ईयर खां हिंदीअ में शुरू कई। अच्छा इहो टीवीअ ते न्यूज़ अची चुकी आहे। पहिरीं न हूंदी अंग्रेजी एजुकेशन हिंदीअ में, हींअर हिंदीअ में शुरू थी रही आहे। इहो नओं पहल थियो अथव, मतिलबु नई शुरूआत थी आहे। वेरी गुड न्यूज़। ॿियनि मुल्कनि में, रशिया में चओ, चाइना में चओ, जापान में चओ, उन्हनि खे उन्हनि जी ॿोलीअ में हायर लेवल जी एजुकेशन मिलंदी आहे। त हक़ीक़त इहा आहे जेका पंहिंजी एजुकेशन हूंदी आहे न, बाक़ाइदा हर्ट में खुपी वेंदी आहे अंदरि ताईं जी। उन लाइ असांखे लफ़्ज़ ॻोल्हण न पवंदो। पर वेरे वरी छा थो थिए, असां थी विया आहियूं कमर्शियल। पोइ कमर्शियल थियण वक़्तु असां छा सोचींदा आहियूं, भई हे सिंपली हीअं पढ़ंदो त हिन में छा थींदुसि, अॻियां वधंदो कोन, नौकिरी न मिलंदसि। असां नौकिरी धंधो वापार इहो सोचींदा आहियूं। पोइ चवंदा आहियूं न अंग्रेजी में इंग्लिश में पढ़े त पोइ उनखे थोरो स्कोप, हक़ीक़त इहा आहे स्कोप वधीक मिलंदो आहे। चाइनीज़ बि जेकॾहिं ऑल ओवर वर्ल्ड जेकॾहिं वेंदा आहिनि त उहो अंग्रेजी पढ़ी ई वेंदा आहिनि, न त उन्हनि जो बि कमु न हलंदो आहे हुते। सिर्फ़ु चाइना जो चाइना में, रशिया जो रशिया में, जापान जो जापान में, किन कंट्रीज़ में उन्हनि ॿोलियुनि जो बाक़ाइदा उहो असरु आहे। ऐं इहा पंहिंजे ॿोलीअ जे लाइ, पंहिंजे मातृभाषा लाइ इहो जेको प्यारु आहे पंहिंजी जॻह ते ज़रूरी बि आहे। मां त ईअं बि ॿुधो आहे इंग्लैंड जे आस पास 2-3 मुल्क अहिड़ा आहिनि जिते अंग्रेजी कोई सम्झंदो ई न आहे, भली आस पास आहिनि हुनजी। हुनजो कारण इहो ई आहे, हुनजी पंहिंजी ॿोली आहे, हुनजी पंहिंजी मातृभाषा आहे। हे त असांजे मथां अंग्रेज़नि राज कयो हिंदुस्तान ते 150 साल, जंहिंजो असरु आहे। अदरवाइज़ असां इंडियन खे बि शायदि कॾहिं अंग्रेजी अची आहे त असां पंहिंजी भाषा में हुजूं, ॻाल्हायूं आहे, पंहिंजी भाषा में कमु कयूं आहे। त हाणे इहे असर ॿियनि राज्यनि जे करे थींदा आहिनि। जंहिं महिल न मां ॿियनि ॿोलियुनि जो ज़िक्र कंदुसि त ॿियनि ॿोलियुनि या ॿियनि मुल्कनि जेको या ॿियनि क़ौमुनि असांजे मथां राज कयो आहे, उनजे असरनि में बि असांजूं ॿोलियूं बिगड़ियूं आहिनि, बदिलाव थियो आहे उन्हनि में। ठीकु आहे, अॼु मूंखे लॻे थो टाइम बि मूंखे सॉरी, मूंखे आउट ऑफ क्यूरियोसिटी प्रोफेसर हिकिड़ो सवाल पुछणो तकर में, डायरेक्टली रिलेटेड कोन्हे, इनडायरेक्टली। भई MA सिंधी जेका तव्हां वटि स्टूडेंट्स आया हुआ तव्हांजे एक्सपीरियंस में, कहिड़ा स्टूडेंट मतिलबु जेका जॉइन था करनि सभई सिंधी आहिनि या अहिड़ा बि माण्हू आहिनि जेका आउट ऑफ इंट्रस्ट सिंधी में MA सिंधी करनि था? मुंहिंजो क्वेश्चन मतिलबु छा आहे, उन ॾींहुं कहिड़े दोस्त सां डिस्कशन थियो जंहिंखे मूं चयो कि इंडिया में नॉन सिंधीज़ केरु कोन हूंदो जंहिंखे सिंधी लिखनि पढ़नि ईंदी हुजे। सिंधीज़ खे ई नथो अचे, पर नॉन सिंधीज़ विल बी वेरी रेयर हू नो हाउ टू रीड एंड राइट इन सिंधी। त मूंखे पुछणो कि नॉन सिंधीज़ बि ईंदा आहिनि छा MA सिंधी पढ़नि लाइ? हाणे मैक्सिमम 99% त सिंधी ई ईंदा आहिनि, पर रेयर केस में ईअं थियो आहे। लास्ट 3-4 साल जी ॻाल्हि आहे, हिकु महाराष्ट्रन छोकिरीअ सिंधीअ में MA कई ऐं वॾी मज़े ॻाल्हि इहा सिंधी अरबी लिखंदी। अच्छा, रशियन? न, महाराष्ट्रियन। महाराष्ट्रियन, ओके, महाराष्ट्रियन। ऐं कुझु साल अॻु हिकु पंजाबी छोकिरी ऐं हिकु मुस्लिम छोकिरी BA में सिंधी सब्जेक्ट बाक़ाइदा खयों, पर उहो देवनागरीअ में लिखंदा। इहे रेयर केसिस आहिनि। रेयर है घणेई, हाँ। पर फॉरेनर्स घणेई करंदा आहिनि फॉर रिसर्च पर्पस, अंग्रेज त घणे। हाँ, हिकु एग्जांपल तव्हांखे ॾियां थो। अॼुकल्ह 25-30 साल जी ॻाल्हि आई आहे। उल्हासनगर में हिकु फॉरेनर आयो, हिकिड़ो जैपनीज़ हो हुन में ऐं हिकिड़ो यूरोपियन हो शायदि।
उहे सिंधी सिखण आया ऐं सिखण आया। ऐं इत्तेफ़ाक़ सां बाय द वे उल्हासनगर में हुन वक़्तु थिएटर में सिंधी पिक्चर लॻल हुई, उहा सिंधी पिक्चर बि ॾिसी उहे फॉरेनर्स। अच्छा ऐसा कौन ॾिठी आहे थिएटर में फॉरेनर ॾिसी वियो? सही, सुठी ॻाल्हि आहे इहा त। ऐं ॿियो ईअं बि थियो आहे कॾहिं कॾहिं इंडिया मां हाणे जो कोऑपरेशन हूंदो आहे हुन नमूने जो डिफरेंट कंट्रीज़ में, हुनमें जापान जो बि थियो आहे, अमेरिका जो बि थियो आहे, ब्रिटेन जो बि शायदि थियो आहे। इन्हनि कंट्रीज़ में बाक़ाइदा हितां जो सिंधी या पाकिस्तान जो सिंधी घुराए करे उते बाक़ाइदा महीने जे लाइ क्लास सिंधी में हलाए करे उतां जे माण्हुनि खे ट्रेन कयो आहे। पोइ हुनमें सिंधी बि उतां जा आहिनि त नॉन सिंधी बि उतां जा आहिनि, जेके उतां जा लोकल्स आहिनि। ईअं थियो अथव बाक़ाइदा। अच्छा अच्छा हाँ न्यूक्लियस हुई करेक्ट। जापान में दादा 2 महीना हाणे त मां पंहिंजे एमए सिंधी जे लाइ बॉम्बे जी यूनिवर्सिटी में पतो लॻायो त उते हिकु बि हाणे प्रोफेसर न बचिया आहिनि सिंधी पढ़ाइण वारा, ऐं उहो जेको डिपार्टमेंट आहे उहो पतो पियो आहे कि गुजरातियुनि जे हथ में हली वियो आहे। हाणे मां तव्हां मूंखां अॻे दफ़े सुवाल पुछियो हुयो त मूं इंक्वायरी करे रखी, मां ईअं सोचियो भई महेश भाटिया खे ॿुधाईंदुसि, पर हाणे डायरेक्टली ॻाल्हि अची वई आहे तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। बॉम्बे में बराबरि हींअर डिपार्टमेंट में कोई कोन्हे को, पर डिपार्टमेंट बंदि न थी आहे। एडिशनल चार्ज हुन गुजराती मैडम खे उर्वशीअ खे ॾिनी वई आहे। सिंधी हली रही आहे हींअर एट प्रेज़ेंट। सिंधी एमए जा लेक्चर मां वठंदो आहियां। ॿी ॻाल्हि, हींअर हिन वक़्तु फ़क़ति ऑनलाइन हली रहियो आहे ऐं उहो पेंडेमिक जे करे, अदरवाइज़ ऑफलाइन हूंदो हुयो। ऑफलाइन जा लेक्चर उल्हासनगर में ई फ़क़ति थींदा हुया असांजे आर के तलरेजा कॉलेज में। हींअर वरी जॾहिं ऑफलाइन थींदा त वरी वापसि हुते शुरू थी वेंदा। ॿी ॻाल्हि, तव्हां पुछो तव्हांखे ऑनलाइन करिणो आहे, बराबरि आहे, त मूं तव्हांखे इन करे जवाबु ॾिनो त ऑनलाइन हींअर हिन वक़्तु किथे बि कोन्हे, पर जेकॾहिं आहे त अजमेर में अथव। उहो महर्षि दयानंद यूनिवर्सिटी जी तव्हां साइट ओपन कंदव, महर्षि दयानंद यूनिवर्सिटी MDU, ठीकु आहे। उनमें ॾिसो त तव्हांखे ऑनलाइन अथव एडमिशन, पर उन एडमिशन में बि तव्हांखे फॉर्म वग़ैरह सबमिट करण जे लाइ या कुझु पर्सनली वञणु ज़रूरी थींदो। बाक़ी तव्हांखे नोट्स वग़ैरह इहो हुनजे लाइ NCPSL जे तरफ़ां उन्हनि जा उहे देवनागरीअ में किताब छपियल आहिनि, उहो तव्हां घुराए सघो था, घर वेठे मिली वेंदव। पर एग्ज़ाम ॾियण लाइ वरी वापसि तव्हांखे अजमेर वञिणो ई पवंदो। ठीकु आहे, मतलब बॉम्बे जो त छुट्टो, मतलब कुछ समझ में अचे नथी ॻाल्हि। यूनिवर्सिटी जा नंबर जेके मूंखे मिलिया हुया उहे बि कम नथा कनि पिया, कोई बि कॉल खणे नथो। यूनिवर्सिटी में जेकॾहिं हींअर एट प्रेज़ेंट जेका इंचार्ज प्रोफेसर आहे उनजो खपे त तव्हांखे मां मोकिले सघां थो महेश जे थ्रू, भाटिया जे थ्रू, पर तव्हांजो कमु न थींदो, तव्हां इन करे मोकिलण मक़सदु कोन्हे। बाक़ी BHU जो तव्हां बिल्कुलु इहो सॉरी महर्षि दयानंद यूनिवर्सिटी जो अजमेर जो तव्हां मूं कंहिंसां ॻाल्हायो हुयो हुतां जे प्रोफेसर सां, इहा इंफॉर्मेशन मूंखे उहा मिली त तव्हां ऑनलाइन करे सघंदा आहियो, पर हिकु अधु दफ़ो तव्हांखे ज़रूरु उते वञिणो पवंदो। ॾिसां थी, चेक थी कयां हुनखे महर्षि खे। महेश वटि हुनजो कुझु कोन्हे को, मूं हींअर डायरेक्ट खे चेक थी कयां, गूगल ते सर्च कयां। यूनिवर्सिटी अजमेर राजस्थान, अच्छा, उते तव्हांखे थींदो कमु, ऐं पर 2-4 दफ़ा तव्हांखे सॼे साल में एटलीस्ट वञिणो पवंदो। असल में बॉम्बे में मुंहिंजा रिलेटिव रहंदा हुया त मां पहले होॾे सर्च पई कयां असल में, ऐं हेॾे न असांजे उते तव्हांजो रिलेटिव रहण सां तव्हांखे वधि में वधि ॿी का हेल्प थी सघंदी, पर जंहिं महिल तव्हांखे एग्ज़ाम ॾियणो आहे ऐं फॉर्म पर्सनली अची भरणो आहे त ओॾी महिल त अचिणो ई पवंदो न। वेयर उहो ऑनलाइन आहे कोन, पर असां उहो नज़र अंदाज़ कंदा आहियूं। भई स्टूडेंट जेकॾहिं लेक्चर न अटेंड कयो त हुनजो अटेंडेंस भरे छॾींदा आहियूं, ॾिसंदा आहियूं बाबा हाणे सिंधी आहे छॾियोसि, ठीकु आहे, घर मां पढ़ी करे कंदो, पर इम्तिहान लाइ अचिणो पवंदो। ॾिसो हींअर सेमेस्टर सिस्टम आहे, साल में 2 दफ़ा एग्ज़ाम थींदो आहे। उहो साल में 2 दफ़ा हिकु यूनिवर्सिटी जो एग्ज़ाम थींदो आहे, हिकु इंटरनल थींदो आहे जेका डिपार्टमेंट कंडक्ट कंदी आहे, ऐं साल में 2 दफ़ा असाइनमेंट सबमिट करणी पवंदी आहे उन्हनि ऐं 2 सालनि जे लाइ टोटल हिकु साल में 4 पेपर, ॿिए साल में 4 पेपर, ऐं मतलब 8 दफ़ा वञणो पवंदो? हा 8 दफ़ा पक्को एग्ज़ाम जे लाइ, ऐं असाइनमेंट ऐं इंटरनल एग्ज़ाम जे लाइ। असाइनमेंट ऐं इंटरनल एग्ज़ाम गॾु थींदो आहे, यूनिवर्सिटी जो एग्ज़ाम अलॻि थींदो आहे।
त 8 दफ़ा माना 4 सेमेस्टर इहो पक्को, उन खां सवाइ एडमिशन। हाँ, बाक़ी इन बिटवीन कम हूंदा आहिनि उहे ऑनलाइन थी वेंदा आहिनि। त अहिड़े नमूने सां 8 दफ़ा घटि में घटि तव्हांखे मिनिमम पहुचणो ई पवंदो पर्सनली 2 सालनि में। हर 6 महीननि जो टर्म थींदो आहे। हींअर बि असां वटि पार्ट 1 ऐं पार्ट 2 2 साल थींदा आहिनि। 3 स्टूडेंट ॿिन्ही में आहिनि असां वटि हिन वक़्तु। वधीक न हूंदा आहिनि, कंहिं साल 8 बि रहिया आहिनि, 10 बि रहिया आहिनि, ईअं बि थियो आहे। पर थोड़ी सी ऑनलाइन कोशिश कयो न कि सब ऑनलाइन ॾेई सघनि एग्जाम, तॾहिं त ज्यादा स्टूडेंट मिलंदा न। छो जो कि अगर तव्हां कोशिश न कंदव त कीअं कंदासीं? मैडम हींअर एॾो रिसेंटली मतलब ख़ास कर लेडीज जे लाइ 8 दफ़ा वञण ॾाढो मुश्किल आहे। जी ॻाल्हि बराबरि आहे। हाणे इहो यूनिवर्सिटी कंसीडर करे त बहितर रहंदो। असांजी उन्हनि खे त चवणु आहे ई आहे। ॿी ॻाल्हि, हींअर रिसेंटली 4-6 ॾींहं अॻु मूंखां इंदौर मां बि हिकिड़ी भेण पुछियो हुयो भई मूंखे करणी आहे। उन चयो पर मां ईंदुसि, भई मुंहिंजा रिलेटिव्स बॉम्बे में रहंदा आहिनि, मां अच वञ कंदुसि। त मूं हुनखे नंबर ॾिनो बॉम्बे जो, त उहा तव्हां भली कॉन्टेक्ट कयो हुन सां, डिपार्टमेंट जे हेड सां, तव्हांखे एडमिशन थी वेंदी तव्हांजी। जिन जी आहे पंहिंजी रुचि ऐं पहुच त पोइ उहे त पहुची था वञनि। बाक़ी अजमेर में तव्हांखे जे उते वञी करणी आहे त उते बि जाम स्टूडेंट्स अथव, ऐं उतां ऑनलाइन करणी अथव त उते बि इहो प्रोविज़न अथव, पर 2-4 दफ़ा ज़रूरु वञिणो पवंदो। इहो संभाले छॾियो। जी जी ओके, मां सम्झां थो हींअर ॿियो कंहिंजो सवाल? दादा, मां गिरीश चांदवानी, मां भी हितां उल्हासनगर में ही आहियां। अॼु पहिरियों दफ़ो जॉइन कयो, मतलब जाम कुछ इंटरेस्टिंग ॿुधण मिलियो अॼु। बस हिकु ॻाल्हि जेका मूंखे जाम इंटरेस्टिंग लॻी, मतलब मां हुते उल्हासनगर में हुयमि 25-26 सालनि खां पसारीअ दुकान ते वेंदुमि, पर मूंखे कॾहिं ख़बर न हुई, मतलब ई न ख़बर हुई कि पसारी छो, मतलब हो किराने का छो फ़र्क़ु आहे। हाणे तव्हां ॿुधायो त ख़बर पई। कहिड़े पसारीअ जे दुकान ते? लाल पसारी 4थे नंबर में। खैर, लाल पसारी त अञा पोइ जो खुलियल नंढो दुकान आहे। जी जी, हा हा। ये सभु शयूं जेके मूं नाला खयां उहे खूबे पसारी वटि तव्हांखे 2 नंबर में हा हा हा, बिल्कुलु। हा, उते मतलब एॾो घटि वञण थिया, मां 4थे नंबर में रहंदो हुयुमि। बाक़ी मतलब ख़बर ई न हूंदी असांखे कि पसारी ऐं किराने जो छा फ़र्क़ु हुयो। अॼु तव्हां ॿुधायो त ख़बर पई। तव्हांजी एजुकेशन छा आहे? मां हिते उल्हासनगर में CHM कॉलेज में हुयुमि, उन खां पोइ इंजीनियरिंग कई विवेकानंद मां, ऐं हाणे हिते कैनेडा में आहियां। कनाडा में आयो? जी जी। ओके। गिरीश चंदवानी नालो? जी जी। मां बि चंदवानी आहियां। हा, कनाडा में वर्किंग आयो? जी, कनाडा में वर्किंग आयो? हा हा, मतलब हिते बि अची पढ़ाई कई ऐं पोइ हाणे कमु कंदो आहियां। ओके, एज अ डेटा एनालिस्ट पेपैल में। ॿियो सभु ठीकु आहे? बिल्कुलु। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो केरु अञा आहे? मूं चयो असांजे ग्रुप में चांदवाणी सरनेम वारा जेके आहिनि मेंबर, उन्हनि जी मेजॉरिटी आहे। अच्छा, मूंखे लॻे थो शायदि नियति तव्हांखे कुझु पुछिणो हो। मूंखे पुछणो न हो, हाणे शायदि कंहिं चयो कि नॉन सिंधी या पार्टिसिपेट करना है, तो हुन लाइ हिकु इंफॉर्मेशन मूं वटि आई हुई कि भोपाल में शायद हनुमान नगर या कुछ आए सिर्फ सिंधी ॻाल्हाइनि, केर बि वो वीडियो शेयर ब्रेक तो पूरी तरह आवाज नथो पहुचे। आवाज़ जी क्वालिटी तमामु पुअर आहे। मूंखे लॻे थो असांखे शायदि एंड करणो पवंदो। दादा चंदवाणी, असांजा दादा मुरलीधर जेके आहिनि, अॼु थोरो माफ़ी वठंदुसि तव्हां खां, छो जो हिन खां वधीक ॻाल्हाईंदासीं त सवलो रिकॉर्ड न थींदो। त अॼु हथ जोड़े सभिनि खां माफ़ी वठूं था ऐं एंड कयूं था, वरी मथे हफ़्ते गॾिजंदासीं। ठीकु आहे दादा? थैंक यू वेरी मच चांदवाणी साहिबु, दादा मुरलीधर साहिबु ऐं ॿिया सभु जेके असां सां गॾु आहिनि, वॾी महिरबानी। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।